बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जरो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मंगा, जरो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणिए तूं छपर तूं छांव, आऊं गुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में राण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे सुबुह में राण जे हिन अंगण तां हिन मंच तां क़बूल पवे। नाज़रीन, ही मंच अवां जो पंहिंजो आहे, ही अंगण अवां जो पंहिंजो आहे ऐं हमेशह अवां खे दिलि जी अता गहराइनि सां भलीकार चवंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त हिन प्रोग्राम खे असां सुहिणो बणायूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पूरा जा पूरा 2 कलाक असां हिन प्रोग्राम खे ॾींदा आहियूं, त असांजी बि कोशिशि हूंदी आहे त जॾहिं बि हिते अपीयरेंस हुजे त जेका बि ॻाल्हि ॿोल थिए उहा सुठी हुजे, काराइती हुजे, उहा लाभाइती हुजे ऐं असां का बि हिकु शइ जेकॾहिं उनखे इम्प्रूव करे सघूं था पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में, पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में, त इहा हिकिड़ी इंसान जी कामयाबी ज़रूरु हूंदी आहे। ऐं कलेक्टिव माना असांजो जेको कमु आहे उनजी कामयाबी इहा ज़रूरु असां सम्झंदासीं जेकॾहिं तव्हांखे को बि थोरो बि फ़ाइदो थिए थो हिन कचहरी सां, प्रोग्राम खे ॾिसण सां। सुबुह मेराण जो हीउ मंच, हीउ अंगण, अव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम सूमर खां वठी जुमे ताईं अव्हां ताईं असीं पहुचायूं था। सो वीक ॾाढो ज़बरदस्त असांजो हली रहियो आहे। उमेद करियां थी त तव्हांजो बि हीउ जेको वीक आहे, हीउ मंथ, बल्कि 2 महीना जून ऐं जुलाई सुठा ई गुज़रंदा, छो त जून ऐं जुलाई हिकिड़ो सुठो गैप ज़रूरु हुजे थो। सो इन्हनि ॾींहंनि खे बि सुठो ज़रूरु बणाइजे, यूज़फुल बणाइजे, मां ईअं ज़रूरु चवंदसि। छो त ॾींहं त गुज़री वेंदा आहिनि, टाइम गुज़री वञे थो, वक़्तु गुज़री वञे थो, पर उन वक़्त मां असां छा सिखूं था या असां वरी पोइ असांजो इनपुट छा हुजे थो असांजी सोसाइटी में, इहे सभु शयूं डेफिनेटली मैटर कंदियूं आहिनि। अच्छा, हाणे मुहर्रम जो महीनो बि अचण वारो आहे। इलाही एहतराम जा ॾींहं हूंदा आहिनि, अक़ीदत जा ॾींहं हूंदा आहिनि ऐं हर माण्हू, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कुल इंसानियत कंहिं हिकु फ़िरके जी बिल्कुलु बि ॻाल्हि न कंदसि, कुल इंसानियत हिकिड़ो सोग वारो माहौल ज़रूरु हूंदो आहे। सो ईंदड़ ॾींहंनि में उन ई हवाले सां असां प्रोग्राम्स कंदासीं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सुबुह मेराण में साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो। हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूसु मैलाप जेको फ़ौरी तौर ते सुठो रंग, सुठी ख़ुशबू ऐं आला मयार जो ज़ाइक़ो फ़राहम करे थो। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदसि ऐं हिन स्पॉन्सरशिप सां ई पंहिंजे प्रोग्राम खे मां अॻियां वधाइणु चाहींदसि। नाज़रीन, जनाब पहिरियों नंबर सीट ते असां सां जेका शख़्सियत मौजूदु आहे, तमामु सुठा पाण माशाअल्लाह सां आरजे आहिनि, हिकु सुठा कंपेयर, सुठो ॻाल्हाईंदड़। उन्हनि खे ख़बर आहे त प्रोग्राम्स जा सिटराव छा हूंदा आहिनि। हर प्रोग्राम, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो पंहिंजी नोयत जो प्रोग्राम हुजे थो, त हिकिड़ो जेको कंपेयर हूंदो आहे, हिकिड़ो आरजे या हिकिड़ो होस्ट हूंदो आहे न, उहो इन्हनि तमामु शयुनि खे ॾाढे सुठे तरीक़े सां सम्झंदो आहे। अच्छा, माशाअल्लाह सां पाण उस्ताद बि आहिनि ऐं डेडिकेटेड हिकु उस्ताद जेको सिंसियर हुजे पंहिंजे उन टीचिंग फील्ड सां, पंहिंजे सब्जेक्ट ते उनखे ग्रिप हासिलु हुजे, ॿारनि सां उनजो नातो ॾाढो सुठो हुजे। आऊं ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली रमीज़ राजा साहब जी, तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, ठीकु लॻा पिया? बिल्कुलु ठीकु ठाक। माशाअल्लाह, ज़बरदस्त। तव्हां सां खोड़ सारियूं अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदासीं। ऐं नाज़रीन, असां जॾहिं बि सिंध जी ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध समूरी जेको आहे उहा पीरीअ जो पाछो आहे। हसन दर्स ईअं लिखियो ऐं उन ते काफ़ी उन वक़्त में काफ़ी जेको आहे सो क्रिटिसिज़म बि थिया, पर अॼु हर माण्हू ईअं ज़रूरु चवे थो त सारी सिंध पीरीअ जो पाछो। जॾहिं सिंध जो ज़िक्र थींदो आहे त असां हर पासो, हर खितो असांजो इलाही ख़ूबसूरत आहे, पर थर जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त थर माना असां सभिनीनि जी दिलि वटां आहे। पोइ ऑगस्ट जो महीनो हुजे, माना अपकमिंग जेको असांजो 2 महीननि खां पोइ जेको मंथ अचे थो ऑगस्ट जो आहे, ऐं हर नौजवान चाहींदो आहे त असां हिकिड़ो टूअर जेको आहे उहो थर जो ज़रूरु लॻायूं। थर जा अनेक मसइला आहिनि ऐं थर जो नौजवान यकीनन ॾाढो घणो महिनत कश हुजे थो। जंहिं बि फील्ड में उहो नौजवान वियो आहे उन पंहिंजो पाण खे मंझरायो आहे। अॼु जेका शख़्सियत हिन मंच ते तशरीफ़ फरमा आहे, चेयरमैन आहिनि थर इतिहाद नौजवान जा पाण, ऐं उन्हनि जूं ख़िदमतूं यकीनन सारा जोगियूं आहिनि, तमामु सुठा सोशल वर्कर। मां ॻाल्हि कयां पई अरबाब इब्राहिम राहिमू साहिबनि जी। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। आऊं ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो? बसि ख़ुशि लॻा वेठा आहियूं। माशाअल्लाह। ऐं सुबुह जो थर खां निकितासीं हिते पहुचण जे लाइ। थर में गर्मी तमामु घणी आहे ऐं हैदराबाद में अञा थोरी घणी गर्मी अॼु ॾिठीसीं त 35 या 40 खनि आहे, पर असांजो लाइक़ु हूं बि जॾहिं हीउ महीनो 2 महीना हूंदा आहिनि त बाहि हूंदो आहे। बसि अॼु सुबुह में राण ते पहुता आहियूं
बिल्कुलु त हैदराबाद जो कुझु थधी हवा खाधीसीं ऐं ख़ासि करे मेरान टीवी ते आयासीं त पंहिंजे थर जो हाल ॿुधाए सघूं। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अवां ॿिन्हिनि महिमाननि खे ॾिसी मूंखे इलाही सुठो लॻो आहे ऐं उमेद करियां थी त जेतिरी बि कचहरी थींदी सुठी थींदी। अच्छा, थर जो जॾहिं ज़िक्र कयूं था त थर त असांजी दिलनि वटां आहे, नो डाउट गर्मी तमामु घणी आहे। कुझु रिसेंटली केसिस बि थर में ॾाढा ॾुखोईंदड़ नज़र आया आहिनि ऐं इहो पोएं साल खां उनखां पोएं साल खां कुझु शयूं नज़र अचनि पियूं। सो थर जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर इहे जेके असां हिन दफ़े जेके केसिस ॾिठासीं, कीअं ॾिठा तव्हां, छा चवणु चाहींदव? हिन दफ़े केसिस काफ़ी तव्हां जेके थर में हींअर ताज़ो ॿुधायूं त हिन वक़्तु जेके उठनि जो वाक़ियो पहिरीं जीअं थियो पंहिंजे सागड़ ज़िले में, हाणे वरी हिन वक़्तु जेका असांजे थर में इहा शइ थी आहे, हिकिड़ी उठ जा जेको अखियूं उहे कढियूं वियूं ऐं वरी ॿी वीडियो हली त हिकिड़े उठ खे जेको आहे उहो मंडो कयो। सम्झ में ॻाल्हि इहा कोन थी, हींअर वसकारे जी मौसम हूंदी आहे न, त उन में त ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त वसकारे जी मौसम आहे, उनमें कंहिं उठ ॿनी में पियो, उनजो को जेको आहे फसल खाधे त उनजे करे कई, त हिकिड़ी त ॻाल्हि ई कोन्हे। हिन वक़्तु थर में परे परे ताईं किथे गाह कोन्हे को, ऐं अहिड़े जानवर से अॻे बि असां वटि हिकु वक़्तु हूंदो जंहिंमें 7-7 साल 8-8 साल असां वटि ॾुकार ईंदो हुयो, त माण्हू चवंदा त माल सां एॾो ज़ुल्म न कयो, जंहिंजे करे ही माल जे करे बरसाति वसे थी, हिन वणनि जे करे बरसाति वसे थी, तव्हां हे ज़ुल्म कयो था। पर असांखे सम्झ में ॻाल्हि कोन थो अचे हिन दफ़े माण्हुनि खे थी छा वियो आहे। जेके अॻे असांजा वॾा हूंदा हुआ उहे हिक ॿिए खे ॿुधाए माल ईंदो हो त उनखे ॿधे महीनो 6-6 महीना चारींदा हुआ, पोइ को भाॻियो माण्हू ईंदो हुन खां त उनखे वरी खणी वापसि ॾींदा हुआ। हिन वक़्तु ख़ुदा बहितर ॼाणे थो, जीअं बिजली बि थर में किरण लॻी आहे, उनखां पोइ जीअं असां वटि थर में कोयलो निकिरे पियो, उनखां पोइ सम्झ में ॻाल्हि कोन्हे माण्हुनि खे बि छा थी वियो आहे। लॻे उठ जो अखियूं कढण सां, बेज़बान जानवर जे अखि कढण सां कहिड़ो उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो? ठीकु आहे, उठ का तव्हांजे उन में पियो आहे, चारो खाधो त उनखे खणी ॿधी छॾियोसि, तव्हां कहिड़ो खाईंदो माण्हू त। ऐं असां माना थोरो मज़हबी लिहाज़ खां बि ॾिसूं त अलाह तबारक व ताला पाण फरमायो आहे त ॾिसो त मूं उठ खे कीअं तख़लीक़ कयो आहे। या असां जेकॾहिं कंहिं बि बेज़ुबान जानवर जो ज़िक्र कयूं था, माना बेज़ुबान जानवर खे हिकु लठ बि लॻंदी आहे त हिकिड़ो अहसास वारो माण्हू चवंदो आहे इहा बि उनखे न लॻे त सुठो आहे। इहा सूरत हाल ख़ासि करे थर में अचणु न खपे। आई आहे त उन ते वरी सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे, उते ॻोठड़ा माण्हुनि में वठ पकड़ कई अथनि, उहे माण्हुनि ते FIR थी आहे, चोर ॿधाइण। हाणे ॾिसिजे त अॻिते छा थो थिए, पर माण्हू खे पोइ उन्हनि खे माण्हुनि खे जिन माण्हू जी हरकत कई हुई पोइ उन्हनि खे हाणे ॾिसूं तहक़ीक़ात ते ख़बर पए त हिन में छा थो निकिरे। पर इहा थर जी सूरत हाल। बाक़ी त हूअं बि थर में मासूम ॿारनि जो वाक़ियो, इन्हनि तमामु शयुनि ते ॻाल्हाईंदासीं, पर हीउ वाक़ियो इन जो मां पंहिंजे प्रोग्राम में सच पुछो त ज़िक्र कोन कयो आहे। ऐं जंहिं ॾींहुं मूं ॾिठो त मूंखे माना मूंखे न पियो सम्झ में अचे त मां इन तमामु शयुनि खे मां कीअं एक्सप्लेन कयां। ऐं उन ॾींहुं ख़ैर टॉपिक बि असांजो काफ़ी चेंज हुयो त प्रोग्राम उन ई हवाले सां कयोसीं एज़ अ सोशल वर्कर, बट एज़ अ ह्यूमन बीइंग जॾहिं तव्हां इन्हनि तमामु शयुनि खे ॾिठो त उन वक़्तु छा तासुरात हुया? थर जो नौजवान, थर जो माण्हू माना हमेशह प्यार मोहब्बत भाईचारे एके वारो हिकिड़ो माण्हू नज़र आयो आहे। मालवंद माण्हू आहिनि, माण्हुनि सां प्यार कंदड़ आहिनि, जानवरनि सां मोहब्बत कंदड़ आहिनि, भिटाई खे पढ़ंदड़ आहिनि। हिते इहो अणवणंदड़ वाक़ियो माना सफ़ा जी झोरे थो न। बिल्कुलु ॻाल्हि इहा त 2000 ऐं पंहिंजी ॻाल्हि थींदी कंदो हाणे 2022 में जॾहिं आउं ॻोठु वियोसि राति जो पोइ त सुबुह जो मूंखे ख़बर पई त ॻोठु अनोपाणी जेको मुंहिंजे ॻोठ जे 4 किलोमीटर पासे में आहे, उते ॿकरियूं माण्हुनि जूं लख रुपए जूं ॿकरियूं मरनि पियूं। बीमारी अहिड़ी आई त माण्हू खणी उछलनि पिया। उन जॻह ते आउं वियुसि उते सुबुह जो 5 तक़रीबन कोई 6 जो 7 जो टाइम मूं वीडियो लाइव हलाई। जीअं लाइव मूं वीडियो हलाई, मुंहिंजी उहा वीडियो एॾी वायरल वई जेको शाम ताईं मूंखे हिज़बुल्ला भुट्टो साहिबु DG साहिब मूंखे राब्तो कई, लाइव स्टार बि डायरेक्ट राब्तो कई। पोइ राति जो मूं वटि ही 8 बजे पहुची विया, सभु टीमूं सभु मूं वटि पहुची वियूं। त साईं हीअ त 100 खां मथे जानवर ही मरी चुको आहे, त 100 खां न वधीक 350 खां मथे ॿकरियूं मरी चुकियूं हुयूं। ॿकरियूं ढगियूं, बीमारी हिकिड़ी अहिड़ी आई तो मुंहिंजो बीमारी जी ख़बर कोन थी पई। हीअ बीमारी जेकॾहिं अॻिते वधी वई त थर जे माण्हुनि जो गुज़र सफ़र 70 सैकड़ो त आहे ई माल ते आहे। ॿियो वीचारा आहिनि बगलनि ते होटलनि ते, इहो आहिनि। त पोइ ही आया हुते, ऐं 5 ॾींहं उन ॻोठनि में उन में वेठो रहियोसि। उते उन बीमारी खे असां कंट्रोल कयोसीं। वरी उनखां पोइ जेके ॿियनि ॻोठनि में उते वैक्सीन कराईसीं। हाणे ॾिसो न, माल जेको रखे थो त साल में 6 चकर वैक्सीन कयो। असांजे पासे थर में इहा ॻाल्हि आहे त माण्हुनि जी माल जी वैक्सीन नथा कनि। वैक्सीन 6 चकर साल में, PPR जी वैक्सीन आहे, हिन जी मुदे जी वैक्सीन आहे, पिपड़ी जी वैक्सीन आहे, वैक्सीनूं कराइणु खपनि, माण्हू नथा कराइनि। सो उनजे करे असांजो मुंहिंजो ख़ासि करे आऊं पंहिंजी ॻाल्हि हर कंहिंखे ॿुधाईंदो आहियां त आऊं
अॼु जेकॾहिं हिन नोई ते हिते पहुतो आहियां त मुंहिंजे अंदरि हिकिड़ो ॾुख आहे, ऐं होटलनि खां बंगलनि खां इन्हनि खां धका खाईंदे खाईंदे हिन स्टेट ते पहुतो आहियां। त मुंहिंजे अंदरि बि इहा ई ज़रूरत आहे, आउं पंहिंजे थर जी ॻाल्हि कयां। घणा घणा माण्हू थर खां लॾे ॿिए पासे हलिया वेंदा, पर पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कोन्हे। आउं हर जॻह ते वेंदो आहियां त पंहिंजी सच ऐं तव्हांजी ॻाल्हि ॾाढी सुठी आहे, इहा सारा जो आउं अनपढ़ियो माण्हू ऐं मुंहिंजी हिकिड़ो क्लास बि आउं पढ़ियल कोन आहियां, ऐं हींअर बि कोशिशि कंदो आहियां त पंहिंजे थर जे ॿारनि जी स्कूलूं खोलजनि ऐं माल ते कमु कजे। मूं पाण इहे ढगियूं चारियूं आहिनि, इहे माल चारियो आहे। असांखे ख़बर माल असां जेकॾहिं असां परायूं ढगियूं खणी ईंदा हुआसीं, महीने असांखे माण्हू पैसा ॾींदा हुआ, त उनजे पराए माल जो बि असां ख़्यालु कंदा। छो बेज़ुबान जानवर आहे, उनखे धक करण सां उनखे असांखे छा मिलंदो? जानवर आहे त उनखे तरीक़े सां कोई ॿकरी ढगी अहिड़ी हूंदी आहे जेका जीअं माण्हुनि में हूंदो आहे, चिड़ाक हूंदो आहे, इहा ढगी ॿकरियुनि में हूंदो आहे, पर असां माल सां पाण मोहबत कंदड़ माण्हू। ऐं मूं हर थर जे, चाहे उहो पखी हुजे, मोर हुजे, चाहे उहो कहिड़ी बि शइ हुजे, उनजे हर थर सां माण्हू सां मोहबत प्यार कई। हीउ छा ॾुखियो वाक़ियो हुयो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उठ जे अखि करण सां हू माण्हू जिन इहो कमु कयो उहे पाण बि पछताए विया, उनजी बि केॾी बदनामी थी, एफआईआरूं थियूं। त असांजे हिकिड़े थर जे इलाइक़े में जेको माण्हू कॾहिं हिते त माण्हू असांजे थर जो माण्हू त पखी बि कोन मारींदो आहे, एतिरो अमन पसंदि हूंदो आहे। कीअं कयो? पर हर जॻह ते पंहिंजे ओगरे बराबरि न आहिनि, हर जॻह ते अहिड़ा माण्हू आहिनि। बहरहाल ॾाढो अणवणंदड़ वाक़ियो हुयो, तमामु दिलि दुखाईंदड़ वाक़ियो हुयो, ऐं इन तरह जूं शयूं थोरो बि दिलि में बुग्ज़ ईंदो आहे न, थोरी बि माना कावड़ ईंदी आहे, त माण्हू उनखे कूल डाउन करण जी कोशिशि करे। इहा हिकिड़ी इंसान जी सुठी सिफ़त आहे त उहो जेको आहे न दरगुज़र करे, उहो मुआफ़ करे। अच्छा रमीज़, तव्हां खां मां थोरो पुछणु चाहींदसि त हिन तरह जा जेके वाक़िया थियनि था, हिकिड़ो त सांगड़ में थियो जेको जंहिंखे पूरे पाकिस्तान जेको आहे सो हाईलाइट कयो, उहो फॉरेन कंट्रीज़ ताईं उनखे जेको आहे उनजो एक्शन खयो वियो, लाइक माण्हुनि इलाही उन ते जेको आहे न क्रिटिसाइज़ बि कयो। ऑब्वियसली हिन तरह जूं शयूं न थियणु घुरिजनि। वरी ही वाक़ियो थर में, छा चवंदव? जेका अरबाब ॻाल्हि कई, मुंहिंजे ख़्याल में या तइलीम जी खोट आहे। कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते नौजवान खे सिर्फ़ु असांजा जेके नौजवान आहिनि चाहींदा असां जेकॾहिं ॿाहिरि वञूं था, निकिरंदासीं त असांखे तइलीम मिलंदी न त न। या जेके बेरोज़गार आहिनि, जेके वापसी मुंहिंजे ख़्याल में जेके शहर खां वापसी ॿिए कनि था, वञनि था, त उहे उन सिस्टम सां मिली वञनि था, जुड़ी वञनि था, छो त उन्हनि जा ज़हन बंदि थी चुका आहिनि। पोइ हू कंहिं बि शइ ते ज़ुल्म कनि था न, जेका ॻाल्हि कई थी पंहिंजी आङुरी बराबरि न आहे, कंहिं बि शइ ते ज़ुल्म कनि था, पोइ उन्हनि मां अहसासु निकिरी ईंदो आहे। हाणे अखियूं कढनि त असांजे ख़्याल में त थर जो माण्हू जेकॾहिं का झिरकी मारे थो, को पखी मारे थो, त ॾुख जी ॻाल्हि आहे। त हीअ जेके वाक़िया आहिनि इहे मुसलसल थींदा रहनि था। या जेके ख़ुदकशियूं थियनि थियूं, नौजवान ख़ुदकशियूं कनि था, नारियूं जेके पंहिंजे पाण खे खूह में उछलाइनि थियूं, नौजवान जेके पंहिंजे पाण खे मारिनि पिया, इहा छा आहे? या तइलीम जी खोट आहे, या बेरोज़गारी आहे, या असां वटि एतिरा वसाइल न आहिनि, असांजा ज़हन बंदि थी चुका आहिनि, असां कोशिशि कयूं था, असां जेको अॻिते निकिरण जी कयूं था, या असां वटि उहा तइलीम न आहे। कुझु जेके इलाइक़ा आहिनि उते ॾुतड़ियल माण्हू आहिनि, उनजे करे इलाइक़ा पोइ हिते वञनि पिया, ऐं माण्हू जेके आहिनि उहे हिन तरफ़ अचनि पिया। हा सही, पर एॾो वहशीपन जेको आहे न, अहसासु निकिरे पियो, मुंहिंजे ख़्याल में वहशीपन अची वियो तमामु घणो। सही पिया चओ, इंसान मां जॾहिं अहसास ई निकिरी वञे त पोइ बाक़ी बचो ई छा? असां चवंदासीं न कुझु अहिड़ा इलाइक़ा जिते एतिरो तशदुद हले थो, एतिरा माण्हू ज़ालिम आहिनि, हीउ इलाइक़ो अमन वारो, अॼु उहे इलाइक़ा अमन वारा न आहिनि रहिया। सही सही पिया चओ। असां अमन पाण कंदासीं न, असां चाहियूं अमन कीअं थींदो? असां जॾहिं जानवर खे असांखे उठ मोर असांखां महफ़ूज़ न आहे त पोइ माण्हू महफ़ूज़ कीअं रहंदो? सही पिया चओ, बिल्कुलु उनखे असां कहिड़ी मियाद ॾिसूं, छा था करे सघूं? बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। को जानवर जेकॾहिं महफ़ूज़ न आहे त पोइ इंसान, या असां जीअं तव्हां ॿारनि जे किडनैप थियण जो ज़िक्र कयो, इन तरह जा जॾहिं वाक़िया असांजे साम्हूं अचनि था त वाक़ई सम्झ में अचे थो त माण्हुनि मां शायदि अहसास ई ख़तमु थी वियो आहे। अच्छा ओके, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो। बैठक खुशियुनि जो मतिलबु आहे वेहकूं, बैठकूं, ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं कचहरी अॼु जी ॾाढी ज़बरदस्त आहे, ख़ासि तौर ते जेके थर जा नौजवान आहिनि, थर जा माण्हू आहिनि, उन्हनि जो अॼु ज़रूरु असां पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं। ऐं आर्ट जी फील्ड सां तालुक़ु रखंदड़ जेके नौजवान आहिनि
उन्हनि जो अॼु असांजे प्रोग्राम में ज़िक्र थींदो। सो तव्हां प्रोग्राम आख़िर ताईं ॾिसिजो। नाज़रीन, मां थोरो ज़िक्र कंदी हलंदमि यूट्यूब जो बि ऐं फेसबुक जो बि। फेसबुक ते बि पेज मौजूदु आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां। सो प्रोग्राम जा डिफरेंट सेगमेंट्स उते अची वेंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा आहियो, तव्हां लाइक कंदा आहियो ऐं शेयर बि कंदा कयो। तव्हांजो पंहिंजो पेज आहे, उन खां अलावा यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां। सो तमामु प्रोग्राम्स एंटरटेनमेंट साइट जा उते अची वञनि था ऐं तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स ॾिसो था, तव्हां इंजॉय कयो था, तव्हां शेयर कयो था। सो ईअं ई लाइक कंदा रहो, ईअं ई शेयर कंदा रहो। उन खां अलावा हिन प्रोग्राम सां ख़ासि जेको ताउन मौजूदु आहे उहो बैठक प्रीमियम डस्ट जो आहे। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी ऐं हिकु सुठी ख़ुशबू ऐं भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अच्छा, अव्हां प्रोग्राम्स बि करियो था ऐं मूं इंट्रोडक्शन में चयो त हर प्रोग्राम जो हिकिड़ो पंहिंजो मयार हूंदो आहे, पंहिंजो हिकिड़ो सेटअप थिए थो, तव्हां उनखे ॾाढे सुठे तरीक़े सां सम्झी सघो था। अच्छा, अव्हां जेतिरा बि प्रोग्राम्स कया आहिनि, लाइक जॾहिं प्रोग्राम जे लाइ वेंदा आहियो रेडी थी, त हिकिड़ो त हूंदो आहे त अपीयरेंस सही हुजे ऐं अॼुकल्ह त रेडियो ते बि लाइक हर शइ जेको आहे सो तव्हां ॾेखारियो था व्यूवर्स खे फेसबुक जे पेजिस जे थ्रू। माइंड मेकअप बि कयो वेंदो आहे। सो तव्हांजो माइंड मेकअप भला छा हूंदो आहे उन ख़ासि प्रोग्राम जे लाइ? ॾिसो, हाणे असांजे अलॻि अलॻि आहिनि, शाइरी वारा थी वेंदा आहिनि किथे अॼुकल्ह ऐं फास्ट प्रोग्राम जेका मूं ते छाप लॻियल आहे। हा, मेन कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त इंट्रोडक्शन में टॉपिक अहिड़ो हुजे, मज़ेदार हुजे, लिसनर जेका मुंहिंजी लिसनरशिप आहे उहा मूंसां जुड़ियल हुजे। सही। ऐं जेके टॉपिक ई लूज़ मुंहिंजो हूंदो ऐं गुफ़्तगू पहिरीं जेका शुरूआत वारी लूज़ हूंदी त पोइ लिसनर जेको ॿुधण वारो हूंदो, आर्ज़े जेको प्रोग्राम करे पियो, इहो अॻिते हली छा कंदो, मतिलबु मज़े वारो न आहे। उनखे उहा शइ खपे जेका असां चाहियूं था, असांखे उहा शइ खपे जेको लिसनर चाहे थो। पोइ कोशिशि मुंहिंजी उहा ई हूंदी उन नोयत सां उन तरीक़े सां प्रोग्राम कयां, उन तरीक़े सां अपेयर थी वञा। ऐं फास्ट आहे त फास्ट तरीक़े सां कयां, जेके शाइरी वारो उन अंदाज़ में कयां। पोइ कॾहिं कॾहिं लिसनर चवंदा आहिनि रवीर एॾो शाइरी वारो आहे, रुआणखो थी वियो आहे, ॾुखायल आहे छा? पोइ चवंदो आहियां न यार, सेगमेंट असांजे प्रोग्राम जी थीम आहे, उन थीम मूंखे जेको आहे उहो पंहिंजे पाण खे तावी करिणो आहे। हा, बिल्कुलु उन सां निभाइणो आहे हक़ीक़त में। जीअं मतिलबु हिकु एक्टर पंहिंजे हुन एक्ट सां निभाईंदो आहे न। एक्टिंग कंदा आहियूं, ॿियो छा कंदा आहियूं? हा, एक्टिंग तव्हां कंदा आहियो, असां बाबा रियलिस्टिक थी वेठा आहियूं। सो थी सघे थो तव्हां कंदा हुजो। वेल, रायमू साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। असां जॾहिं सिंध जे नौजवान जा मसइला ॾिसूं था त अनेक आहिनि। उन ई जॻह ते असां जॾहिं थर जे नौजवान जा मसइला ॾिसूं था त हिकु तरफ़ सिंध जा मसइला, हिकु तरफ़ थर जे नौजवान जा मसइला। कीअं ॾिठो आहे एज़ अ चेयरमैन तमामु शयुनि खे फेस कयो था, छा चवणु चाहींदव? नौजवान जा मसइला त वॾा आहिनि। असां वटि थर जे नौजवान जिथे बि पूरे पाकिस्तान में जिथे बि रहे थो, पर उहो पंहिंजो टैलेंट आहे, उन में उहे शयूं आहिनि ऐं उहो महिनती माण्हू आहे। उहो कोशिशि कंदो आहे त जेकॾहिं आउं किथे कंहिं बंगले ते बोरची ड्यूटी कयां त हुते बि कोशिशि कंदो त आउं ड्राइवरी सिखां, हुते बि कोशिशि कंदो त आउं कंहिं न कंहिं अॻिते उहिदे ते पहुचां। उहो उन्हनि छोकिरनि कोशिशूं कयूं आहिनि ऐं उहे अॻिते वधिया आहिनि। हिन वक़्तु तव्हां तालीम जे हवाले सां तव्हां ॾिसो थर हिकिड़ो पुठियल इलाइक़ो आहे, जंहिंमें न उते पाणी जी सहूलियत आहे, न उते बिजली जी सहूलियत आहे, न रोड जी सहूलियत आहे। माना कंहिं क़िस्म जी असां वटि उहा सहूलियत कोन्हे। उन ॾुख उहो माण्हू उतां निकिरे थो ऐं उहो कराची ताईं कीअं थो पहुचे, उहो मेरिट ते पंहिंजा यूनिवर्सिटी ताईं पहुचे थो, सभु शयूं कयो थो। हींअर तव्हांजी ॻाल्हि कई त थर जो नौजवान हर शोबे में पंहिंजे पाण खे निभायो आहे न। त ॻाल्हि चवण जो मक़सदु, चाहे उते जेकी बि ज़ातूं रहनि थियूं, चाहे उहे नामुस्लिम हुजनि चाहे मुस्लिम हुजनि, उहे ॿई माना उहे अॻु भरिया रहिया आहिनि उनमें। हाणे हर माण्हू, हाणे जीअं असां वटि थर में मेघवाड़ बिरादरी आहे, उनजो वधीक कोशिशि आहे त आउं डॉक्टर थियां, ऐं काफ़ी भील बिरादरी आहे, उनजो कोशिशि आहे त असां वकील थियां। जीअं समेजा बिरादरी आहे, रायमा आहे, ईअं हर कोई पंहिंजे शोबे में। जीअं छोकिरो मुंहिंजो सोट में थिए उहो सिविल जज हींअर थी वियो, पंहिंजे मेरिट ते वरी हींअर इम्तिहान ॾिनो त उहो वरी एडिशन जज बि थी वियो। उनजा भाउ आहिनि उहे डॉक्टर, उहो पाण मास्तर हुयो ऐं उहो पाण जेको पंहिंजे पुटनि खे अॻिते पढ़ाए ऐं डॉक्टर करे छॾियईं, जज करे छॾियईं। जॾहिं त हू पाण उस्ताद हुयो, उन पाण ॿियनि जे ॿारनि खे पढ़ायो ऐं गॾोगॾु पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे हुते। अच्छा, इहो भला माइंड सेट थरिन कीअं ठाहियो आहे? ॾाढो सुठो आहे त हू जेकॾहिं कंहिं बैंगलो ते बीठो आहे तॾहिं बि पंहिंजी पढ़ाई खे कोन थो छॾे, हू जेकॾहिं ड्राइवर आहे तॾहिं बि पढ़ाई खे कोन थो छॾे, हू कुझु बि करे थो, ट्यूशन्स पढ़ाए थो, वॉट एवर जेको बि कमाए, पर हू पंहिंजी एजुकेशन गॾु गॾु कंटिन्यू रखे थो। इहा तमामु साराह जोगी ॻाल्हि आहे। तव्हां छा था सम्झो, इहो भला माइंड सेट इन्हनि थरिन कीअं ठाहियो आहे?
ॾिसो असल ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो इलाइक़ो अहिड़ो आहे उन इलाइक़े मां जिथे पीअण जो पाणी कंहिं बि क़िस्म जी का हुनजो पीउ ईंदो 6 महीना 8 महीना किथे बंगले ते किथे टूटी करे घर पुॼंदो त साई भाॼी आणींदो अंब आणींदो तॾहिं वीचारा ॿार ख़ुशि थींदा न त उहे मिर्चूं गरम करे उन में थोरो ऑयल विझे पाणी विझे उहे खाई अॻिते निकिता न ऐं उनखे अहसासु इन शइ जो आहे त ॾिसो आऊं किथां खां निकितो आहियां मुंहिंजे पीउ मूंखे महिनत कई आहे सभु शइ कई आहे ऐं हू पंहिंजे बंगले ते रही करे बि पंहिंजी उन पघार मां ई बाबे खे चवंदो आहे हिन में मूंखे 25,000 पघार आहे त हिन में आउं 10,000 रुपया पंहिंजी पढ़ाई ते 15,000 घरु मोकिलींदो तर जो माण्हू महीने जे 15,000 ते बि गुज़र सफ़र कंदो इन करे हू चाहे थो पंहिंजे ॿार खे पढ़ाए अॻिते निकिरे ऐं ॿार जी उहा सोच पंहिंजी आहे न ऐं मिसाल वठां थो मुंहिंजा 5 भाइर आहिनि उन्हनि में इहा शइ कोन्हे को ऐं आउं अॻिते निकिरी वियो आहियां ऐं सभु जॻह ते वेंदो आहियां मूंखे इहे माण्हू चवंदा आहिनि त यार बाप तूं पढ़ियो लिखियो असां सां कूड़ थो करी बग जेका ॻाल्हि आहे सच चवण महिल ॾूह आहे या भला किथे डिग्री चेक चवण जो मक़सदु इहो आहे त इलाइक़ो अहिड़ो आहे जिथां माण्हू घर में परेशान थी लिबरल इलाइक़े में निकिरे थो त उन में उहा शयूं सोच पैदा थियनि थियूं हाणे तव्हां ॾिसो असां वटि उमरकोट ज़िले में न यूनिवर्सिटी आहे न थर पार्क में यूनिवर्सिटी आहे थर में हेॾो सॼो कोयलो निकिरे पियो पर थर में कंहिं क़िस्म जी बि सहूलियत हिकिड़ो खंभो बिजली जो असां वटि त कोन्हे को न त असां वटि इहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि असांजा जेके थर में जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे इलेक्शन खणण खां पोइ हलिया था वञनि करे थर ॾे उन्हनि निहारियो आहे कॾहिं उन्हनि सोचियो आहे हींअर जेकर असांजे ज़िले जो मिनिस्टर वेठो आहे सोचे त उमरकोट ज़िले में हिकिड़ी वॾी यूनिवर्सिटी ठही सघे हेॾे जेके मासो हाणे कैंपस कोन्हे ठहियो न ज़रई यूनिवर्सिटी जो कैंपस आहे सिंध यूनिवर्सिटी जो ज़रई यूनिवर्सिटी जो कैंपस आहे तॾहिं बि फ़ाइदो त को कोन्हे कोन हुते इन जे करे त हुते 6 महीना माण्हुनि खे पघारूं कोन थियूं मिलनि उन कैंपस जो फ़ाइदो त कोई कोन्हे कोन चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे असां मिसाल थो ॾियां उमरकोट खां राजा रस्ती 15 किलोमीटर रोड आहे अॼु 8 साल थियण वारा रोड कोन थो ठहे हाणे कल्ह टियों ॾींहुं एक्सीडेंट केॾो वॾो थियो आहे रोड ते सो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा नुमाइंदा बि इहे शयूं सोचनि त बाबा घटि में घटि असांखे पंहिंजे ज़िले जे लाइ कुझु सोचणो आहे एॾो फंड अचे थो ऐं हाणे तव्हांखे मिसाल ॾियां थो हिते वाधू आहे त हिकिड़ा छोकिरा रहनि था उहे वीचारा 25,000 रुपया हाणे तव्हां ॿुधायो 15,000 अॻे हॉस्टल वारा इहे 8,500 9,000 वठंदा हाणे उहे चवंदा साईं 15,000 हज़ार हॉस्टल वारनि जी मजबूरी आहे 15,000 हुनखे ॾियनि उन खां पोइ यूनिवर्सिटी जो अचनि वञनि हिते सेंटर जा किराया जंहिं पीउ जी पघार 25,000 आहे उहो वीचारो 25,000 पंहिंजे ॿार खे कीअं ॾिए उहो कीअं करे सो चवण जो मक़सदु इहो आहे त हिते हिननि सियासतदान खे सोचणु खपे त बाबा हाणे उहो त उमरकोट मां निकिरी वीचारो हैदराबाद में ग़रीब माण्हू कोन थो पढ़ाए सघे हाणे मिसाल तव्हां ॿार ते वधि में वधि मैट्रिक तव्हां तालीम आहे न मैट्रिक खां पोइ असां वटि कॉलेज त कोन्हे इंटर किथे कनि माण्हू इंटर किथे कनि काॾे वञनि पोइ वीचारा 10 मैट्रिक खां पोइ वञे बंगलनि ते हुन दगा खाइनि त हाणे किथां पैसो वठी अचनि बसि सरकारी बि खणी तालीम पढ़नि पर शहर में रहणो आहे ओट मोट आहे हींअर तव्हां ॾिसो 400 रुपया पेट्रोल डीज़ल लीटर आहे माण्हू सपोर्ट हींअर काफ़ी ॿारनि जेके हिन जेको हींअर जेको ईरान वारी जंग लॻी आहे उन खां पोइ काफ़ी ॿार जेके वीचारा घर वेठा आहिनि उहे ॿार नथा पढ़ाए सघनि छा कनि हर शइ वधी वई आहे ख़ुदा करे का वरी का महांगाई घटि थिए त कोई ॿार पढ़नि त हुनजी फ्यूचर त ख़राबु थी वियो उन खां अलावा सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी जो तव्हां ज़िक्र कयो त असां वटि कोयलो निकिरे थो मां विज़िट करे आई आहियां ब्लॉक 2 उते कुझु सहूलियतूं त ठीकु आहे लाइक हॉस्पिटल्स ऐं स्कूल्स कुझु घर ठाहे ॾियणु पर वॾे पैमाने ते जेतिरी तब्दीली अचणु घुरिजे जेको थरियुनि जो हक़ु आहे उहा शइ न मिली सघी आहे सो थर वासियुनि जे इन्हनि अहजनि खे इन्हनि सूरनि खे कीअं था ॾिसो मां कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ा असांजो दोस्त आहे हुन हिकिड़ा फ़ोटू रखिया ऐं इहो चवंदो त हाणे कोयलो निकिरे पियो न पर कोयले निकिरण सां गॾु गॾु जेके हीउ पाणी जेको ॿाहिरि खारो निकिरे पियो इहो थर जे ॿनियुनि खे तबाह कंदो वञे पियो ऐं कुझु टाइम खां पोइ असांजो जर जो पाणी अॻे ई खारो आहे ऐं रहंदो वरी बि इहो ज़हर थी वेंदो ऐं हिते जेके तव्हां इंडिया में ॿुधी ऋण किछ आहे ऋण किछ में माना जेका बकरी वञे थी ढगी वञे थी उहा उन गप में फासी थी पए उते मरे फाथी पिए के करण वारो माण्हू आहे कोन को हिन वक़्तु बि सूरत हाल इहा आहे हीअ जॾहिं बि कोयलो कढनि पिया ऐं कोयलो कढे जॾहिं हीअ कंपनियूं हली वेंदियूं जॾहिं पाण हिते ज़िंदगी में कोन हूंदासीं 50-60 साल 70 साल 80 साल खां पोइ हीउ कमु पंहिंजो कोयलो पूरो थींदो पोइ इहे खॾूं जेके 3-3 फुट ज़मीन में अंदरि पियूं आहिनि उहे ओपन पियूं हूंदियूं जेको माल वेंदो उनजे अंदरि वेंदो हाणे तव्हां मिसाल वठो त असांखे बिजली कढे पंजाब वञे थी पर असां थर में हिकिड़ो खंभो बि कोन मिलियो आहे वॾी में वॾी ॻाल्हि आहे जे इलाइक़े में शइ निकिरे थी उन इलाइक़े खे फ़ाइदो ॾियो पर उन इलाइक़े खे फ़ाइदो कोन थो मिले असांखे फ़ाइदो न मिलंदो एतिरो फ़ाइदो आहे त जेकॾहिं हुन में पैसा हुनजा रखिया था वञनि रियालिटी जा त थर फाउंडेशन में त घटि में घटि उहे यूनिवर्सिटी थर पार्क में ठाहे सघनि था पर कोन्हे को उहो त वरी पोइ डायरेक्ट जेको आहे सो असांजी स्टेट ते क्वेश्चन थो अची वञे न छो त उहे पैसा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ई कलेक्ट कनि था जेतिरो कमु उन्हनि खे करणु घुरिजे उहो नथो थिए ऐं सिंध जे हर माण्हू इन ते किराए कयो आहे ऐं उन ते कमु थियणु घुरिजे या अॼु जी घुरिज आहे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿी पूरी कंदो हलां जॾहिं थर में असां वटि वसकारो मिसाल हाणे बरसातूं अचनि थियूं
तव्हां इन कोयले खां पहिरीं असां वञूं था थर ॾे न, ऐं थरियो वञा, मुंहिंजी बि 40 साल उमिरि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां नंढे हूंदे खे सभु कुझु ॾिठो आहे। त हाणे आसमानी बिजली जेको थर में घणी किरे थी, उन किरण जो रीज़न छा आहे? जिथे किरे थी उते 100 ॿकरियूं बीठियूं आहिनि, 100 जो 100 ॿकरियूं ख़तमु, माण्हू जे मथां किरे थी, माण्हू उते बीठा आहिनि, उहे ख़तमु। आख़िर एॾो असां वटि यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे त इन खे सर्च कनि त भाई बिजली किरे छो पई? इहा बिजली शहर हैदराबाद में कोन थी किरे, मीरपुर में कोन थी किरे, बिराजी पट्टी ॾे कोन थी किरे, आया इहो थर जे माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो, थर जे माण्हुनि कहिड़ो गुनाह कयो हूंदो? त इहा छो पई किरे? ऐं इन कोयले खां अॻु में तव्हां वञो, पोइ हिते रिकॉर्ड में हलिया वञो, पाकिस्तान आज़ादु थियण खां अॼु ताईं 75 साल में हलिया वञो, कॾहिं थर में एतिरी बिजली कोन, का तुका किथे ॿुधंदा हुआसीं। हींअर घणी बिजली किरण जो, आसमानी बिजली किरण जो मक़सदु छा आहे? उन ते ॾिसो हींअर विहारनि त बाबा थर में जेकॾहिं मिसाल आहे, इहो शइ असां त कोन था करे सघूं न, का दुकान ते शइ मिलंदी हुजे त असां कई 5000 10,000 में उनजे लाइ अवेयरनेस ॾियो बाबा, बिजली जेकॾहिं किरे थी बाबा हाणे ही हिते किरे थी, तव्हां ही शइ लॻायो त उनजे करे तव्हांजी बिजली रुकिजी वेंदी। आख़िर उहे सेफ्टी मेयर्स किथे आहिनि, उहे छो नथा मिलनि? आम माण्हू वीचारो छा करे, आख़िर छा करे? हू पंहिंजे उन 3 वक़्तनि जी जेका मानी आहे न, उन में ई पूरो लॻो पियो आहे। ऐं अॼु जा जीअं तव्हां ज़िक्र कयो त 400 ते वञी पेट्रोल पहुतो आहे, त अॼु त अञा बि सूरत हाल वधीक क्रिटिकल डे बाय डे थींदी वञे पई। अच्छा, तव्हां सां थोरो ज़िक्र करणु चाहींदमि, अव्हां बि थर खे डेफिनेटली विज़िट कयो हूंदो, कीअं लॻंदो आहे थर? ॾुख बि आहिनि, ख़ुशियूं बि आहिनि। अच्छा, ॾुख उनजे करे आहिनि त कहिड़ो कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते लाइट आहे या कोन्हे, कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते स्कूल आहिनि कोन्हे, अगरि आहिनि त उस्ताद कोन पियो वञे। ऐं थर ख़ूबसूरत आहे, थर में सुकून आहे, ऐं थर में जेकॾहिं को रहण वारो आहे, जेकॾहिं उनखे सुकून अची वियो आहे त उहो शहर जी शोर खां तमामु घणो परे भॼे थो। ऐं मूं कोशिशि कई, मूं ॾिठो भाई थर वारो जेको माण्हू आहे उहो नंढो छोकिरो आहे, उनखे ख़बर आहे न त मुंहिंजो बैकग्राउंड जेको पोइ हिते कुझु कोन्हे, ऐं महिनत कंदो आहे उहो, ऐं महिनत लाज़मी कंदो, उनखे ख़बर आहे जेकॾहिं पोइ हिते वेही रहनि त घर आहिनि, कुझु न आहे, मुंहिंजो पीउ ग़रीब आहे। उहो शख़्स जेको बंगले ते ड्राइवर सिक्योरिटी गार्ड थी करे पढ़ण वारो पढ़ी वेंदो आहे, महिनत करण वारो अॻिते निकिरी वेंदो आहे, ऐं वापसि जॾहिं उहो थर वञे थो, वापसि उनखे जॾहिं ख़बर पए थी, पोइ उन मां जेके उनजा वालिदीन सिखंदा त यार हीउ जेको असांजो जेको पाड़े वारो इहो अॻिते निकिरी वियो, हिन वटि छा हो, कुझु कोन हो। सो थर जा इलाइक़ा जेके आहिनि, कुझु इलाइक़ा जेके बहितर थिया आहिनि, अञा बहितर वञनि पिया, ऐं वञणु खपे। हुकूमत खे जेकॾहिं जेका सिंध हुकूमत आहे उनखे ध्यानु ॾियणु खपे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके असां अगरि स्कूल जी ॻाल्हि कंदासीं टीचिंग जी, त कुझु अहिड़ा इलाइक़ा पोइ पियल आहिनि जिते अञा ताईं उस्ताद वञे ई कोन पियो, ऐं उते हथरातूं जेका आहिनि उहा पेश कई वञे पई, बाबा हिते ॿार आहिनि, हिते उस्ताद वञे पियो, पर अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में कुझु बि न पियो मिले अञा ताईं। तमामु जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि उते उस्ताद कोन पियो वञे अञा ताईं, उते नज़रसानी करणु खपे। कल्ह टियों जेको आहे सो सरदार अली शाह साहिब जी हिकिड़ी वीडियो तमामु हर पेज ते जेका सो हली आहे, त उन्हनि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त पहिरीं जो जेको उस्ताद आहे उहो उमरकोट जो आहे, त उनखे सांघड़ वञिणो पवंदो त उहो वेंदो, उनखे किथे बि माना वञिणो पियो त उहो पंहिंजा ॿार बच्चा वठी उते घर वञी वठंदो, उते वेंदो। पर अॼु जे उस्ताद जी इहा डिमांड आहे त बाबा स्कूल जेकॾहिं पासे में आहे त मूंखे जेको आहे सो पंहिंजो ऑर्डर हितां जो ई खपे थो। इन शइ खे कीअं था ॾिसो? ॾिसो, इहो त ग़लति आहे। हाणे सदा शायदि इहो बि चयो आहे, जेकॾहिं को स्कूल ॻोठ जो माण्हू लठ खणी वञी बीह रहे, बाबा स्कूल छो कोन पियो हले, सॼो ठीकु मुमकिन आहे न। खयो न, अगरि ॻोठ जो माण्हू अगरि मोबाइल फोन वटि आहिनि, रिकॉर्ड कयो न, ॾिसो उस्ताद अचे कोन पियो, छो कोन पियो? अगरि वेठे वेठे फेसबुक ते लिखंदा वेंदा उस्ताद कोन पियो अचे, इहा असांजूं कोताहियूं आहिनि, ॻोठ वारनि जूं कोताहियूं ग़लतियूं आहिनि। अगरि उस्ताद ते वाक़ई अव्हांखे पाबंद करिणो आहे, तव्हां वञो, ॾिसो ॿार पढ़े थो नथो पढ़े, रमीज़ आहे, अचे थो कोन थो अचे, छा कहिड़े टाइम अचे थो, कहिड़े टाइम वञे थो, घणा ॾींहं स्कूल अचे थो, ॿियो केरु आहे, बैकअप छा आहे पोयां, अगरि पढ़ाए थो त छा थो पढ़ाए, स्कूल गॾिजे, ॿार खे कॾहिं मां पुछियो आहे? रुगो असां चवंदासीं बसि ठीकु आहे, बसि उस्ताद हणी छॾंदासीं, या उस्ताद अचे कोन पियो, घर वेठे ॻाल्हि कंदासीं, पोइ इहा ॻाल्हि ठहे नथी, मुंहिंजे ख़्याल में पोइ असां अॻिते न वधंदासीं। सही पिया चओ, बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु। अच्छा, थर जा जेकॾहिं स्कूल असां ॾिसूं था त जेतिरो थर असांखे पोइ ते नज़र अचे थो, पर माना ठीकु आहे, भला रनिंग जेके स्कूल्स आहिनि उन्हनि जो थोरो जेकॾहिं ज़िक्र कंदव, या जेके स्कूल फंक्शनल कोन्हनि के उन्हनि जो कीअं ज़िक्र कंदव? ॻाल्हि इहा आहे त आउं हिकिड़ो अनपढ़ियो माण्हू आहियां, ऐं जेको मूं तालीम ते कमु कयो आहे शायदि हिननि अफ़सरनि बि कोन कयो हूंदो। मूंखे चवंदा मुंहिंजो साथ सरदार शाह खे चयो, साईं मूंखे फोकल पर्सन थरपारकर उमरकोट ज़िले थरपारकर जो कयो, त आउं तव्हांखे मूंखे तव्हां त साईं तालीम कोन्हे, मुंहिंजो साईं भले तालीम मुंहिंजी न हुजे, पर घटि में घटि इहा आहे तव्हांखे इहो ॿुधाए थो सघां थो त मां कहिड़ियूं स्कूलूं तव्हांजूं बुज़ल हालत पयूं आहिनि, ॾुटल पयूं आहिनि, कहिड़ा मास्तर तव्हां वटि कोन था अचनि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त 4300 स्कूलूं थरपारकर ज़िले में आहिनि। केतिरियूं? 4300 स्कूलूं पूरे सिंध में किथे कोन आहिनि, 4300 कुझु 50 स्कूलूं थरपारकर ज़िले में आहिनि। चयो वेंदो साईं अरबाब गुलाम रहीम पंहिंजे दौर में वावड़ी में 65 स्कूलूं ठाहियूं। वावड़ी हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंमें 65 स्कूलूं हुयूं,
हर कंहिं ॻोठ में वॾेरो घुंदो ॾींदो हुयो, पोइ हिननि स्कूल उहे सभु बंदि कयूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त बिल्डिंगनि जी हालति इहा आहे, जेको हींअर साईं सरदार शाह ॻाल्हि कई त मूं 18 अरब रुपया स्कूलनि खे ॾिना आहिनि। मुंहिंजे संदे ॻोठ जी हिकिड़ी स्कूल मिडल स्कूल जा 3,52,000 आया आहिनि, प्राइमरी स्कूल जा 2,52,000। मूं हींअर सुबुह जो मास्टर सां ॻाल्हायोमांसि, मुंहिंजो 30 जून ते पैसा त वापसि हलिया वेंदा, तव्हां छा कयो? चए साईं असांखां ट्रेज़री वारा पैसा था घुरनि, हो था घुरनि, असां पैसा उहे कढाए छो कोन कढाया हुआ? सही तव्हांजो कमु हो न, कढायो आहे, पोइ जेका बि ॻाल्हि हुजे असांखे ॿुधायो आहे ॻोठनि खे, पर उहे पैसा न निकिता, उहे पैसा 30 जून ते वापसि हलिया वेंदा, उहो ख़र्च कोन थिया। हाणे उहो काॾे वेंदा, कहिड़े खाते में वेंदा, उहो हिन गवर्नमेंट खे ख़बर आहे। काफ़ी स्कूलूं जिन जी बिल्डिंगूं हालति सफ़ा इंतई ख़राबु आहे, उहे बिल्डिंगूं ॾुठी वियूं आहिनि। मूं वटि हींअर आउं वियोसीं ईद ते, त 2 ॻोठनि जा वीडियो ठाहियो हुया। हाणे 2 कमरनि जी हिकिड़ी स्कूल आहे ॻोठ मीड़े हालेपोटे में, उहो वॾेरो मूंखे चए थो साईं हाणे ॻाल्हि बसि ॿियो कुझु कोन्हे, ऐं 2011 खां स्कूल जी बंदि पई आहे, 2 कमरनि जी स्कूल आहे, 4 दीवारी आहे, चए थो बसि आउं रुॻो स्कूल ड्रोए हाणे सिरूं खणी घर थो ठाहियां। मुंहिंजो चरिया आयो हीअ एॾो वॾो ॻोठ आहे, 2 कमरनि जो स्कूल आहे तव्हांजो, हुन में मास्तर जी अलाए कोशिशि में वीडियो ठाहे, मुंहिंजो त बेफ़िक्र थी इन स्कूल जो कमु कराईंदासीं, मास्तर वठंदासीं। छो चवण जो मक़सदु इहा आहे त उते ॻोठाणे माण्हुनि खे बि करणु खपे, पर ॻोठाणा वीचारा छा कनि? हुते एॾी हिकिड़ी ऐं छाखे तव्हांखे लफ़्ज़ कहिड़ा चवां, बदमाश टाइप जा वॾेरा आहिनि। उहे चए थो वॾेरो चए थो जेकॾहिं मुंहिंजे घर जे अॻियां स्कूल आहे त स्कूल मुंहिंजी आहे, ॿियनि माण्हुनि खे दॿाए वेठो आहे। इहा जंग आउं पंहिंजे ॻोठ सां शुरूआति करियां, पाण विड़ियो हुजां। उहो स्कूल उन वॾेरे खे होश हुओ, वॾेरे जी स्कूल कोन्हे को। वॾेरो चए थो साईं मूंखे फलाणे जेको आउं स्कूल ॾिनी आहे, स्कूल मुंहिंजी आहे, मुंहिंजे घर जे अॻियां ठहियलु आहे, उहो ग़रीब के माण्हू खे वेझो कोन अचणु ॾे। ऐं ॿिए नंबर में ॻाल्हि इहा त हींअर जेको नौजवान जेको भर्ती थियो आहे मास्तर, तव्हां हर 3 ॾींहं टेस्ट ॾिसंदो न, सतपाल सरसी उन्हनि इम्तिहाननि में टेस्टनि में वेठा आहिनि। माना हुतां विया आहियूं मुर्गी खाधी आहे, हाणे हिते गोश्त आहे हिते खाईंदासीं, वरी हितां मच्छी खाईंदासीं, माना अञा उन मुर्गी ते कोन था बीहनि, उहो चवंदा असां अॻिते वेंदासीं। उहे ॻोठनि में कोन पिया वञनि, पढ़ाइनि कोन पिया। हाणे वरी हिननि शुरूआति कई आहे, फज़ुला पेचेट में शुरूआति कई त बाबा बायोमेट्रिक, हाणे वरी हिननि फेस वारो शुरूआति कई आहे, उन फेस वारे में नाकाम वेंदी, कोन करे सघंदा। ऐं चवंदो ई सिस्टम शुरू कयूं ठेकेदारी जो, ऐं पाण ठेकेदार आहियां न, ई सिस्टम कोन हली सघियो, उन्हनि में कमीशन वठंदो आहे, सभु कुझु सेटिंग करे छॾी अथनि, कोन ई हलनि ॾिनो। ईअं स्कूलूं मास्तर त भर्ती करे छॾिया आहिनि, अॼु बि मूंसां गॾु हलनि, ऐं उन्हनि खे कई अहिड़ा ॻोठ विज़िट करायां थो जेके स्कूलूं न खुलियूं आहिनि, उते मास्तर न पिया वञनि, मास्तर कोन था अचनि। ॻाल्हि असल पॉइंट इहा आहे त जेको ॻोठ जो आम माण्हू आहे उनखे क़दम खणणो पवंदो, उन जी जेका ऑनरशिप आहे न उहा अहमियत जोगी आहे। तव्हां कुझु लिखी छॾियो था, उनजे जॻह ते तव्हां जेको आहे सो हिकिड़ी वीडियो ठाहियो था, या तव्हीं पाण वञी करे बार बार विज़िट कयो पिया, ऐं तव्हीं बार बार उन शइ ते तव्हीं फोकस आहियो, त उहा शइ ज़रूरु असर कंदी। अच्छा हिकिड़ो मिनट मूंखे सिर्फ़ु थोरो टाइम ॾियो, मां ब्रेक वठां, असां पोइ कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे। नाज़रीन साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो, हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मिलाप जेको फौरी तौर ते सुठो रंग, सुठी खुशबू ऐं आला मयार जो ज़ाइको फ़राहम करे थो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं सुबुह मेहराण सां साथ प्रीमियम डस्ट जो मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट। ही फौरी तौर ते गहरो रंग ॾिए थी ऐं हिकु सुठो ज़ाइको पेश करे थी। हिन स्पॉन्सरशिप सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। रमीज़ राजा तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदसि ऐं हिकु सुठो उस्ताद ऐं हिकु सुठो आरजे, हिकु सुठो कंपेयर, लाइक उन में अव्हां पर्सनली छा सम्झो था? हिकु सुठो उस्ताद उन में छा क्वालिटीज़ हुजणु खपनि? ऐं एट द सेम टाइम मां इहो बि पुछणु चाहींदमि त हिकु सुठो आरजे और हिकु सुठो कंपेयर उन में कहिड़ियूं क्वालिटीज़ हुजणु घुरिजनि? सुठो उस्ताद जेकॾहिं अरबाब जी जेका ॻाल्हि आहे त मुंहिंजे ख़्याल में सचो हुजे, पंहिंजे कम सां डेली वञे ऐं जेका हाज़िरी लॻे थी, हाणे जेको एप अचे पियो फेस वारो, अगरि उहो कमु करे थो नथो करे, अव्हांखे पंहिंजो कमु करिणो आहे, अव्हांखे रेगुलर सचाई ॾेखारणी आहे, ईअं जीअं अव्हांजी पंहिंजी धीउ आहे, अव्हांजो पंहिंजो ॿारु आहे, अव्हांजो पंहिंजो औलाद आहे। जेकॾहिं आउं ॾिसां थो हिनखे नथो पढ़ायां, सुभाणे मुंहिंजो औलाद मुंहिंजी धीउ उहा पढ़ी न सघंदी। जेका मूं कोताही कई उहो जेको ॿियो उस्ताद जंहिं वटि आउं दाख़िल कराईंदो उहो बि हुन सां उहा कंदो जेको हुन सां ॿारड़े सां कयां पियो। कम सां सचाई हुजे। असां इहो नथा ॾिसूं असां पघार घणी पिया खणूं, असां इहो ॾिसूं असां ड्यूटी घणा टाइम पिया कयूं, असां ड्यूटी ते वञूं पिया कोन पिया वञूं। ऐं जेके ड्यूटी ते पाबंद आहियूं, अच्छा हक़ु आहे मोकल जो, अव्हां करे सघो था, हिकु ॿ मोकलूं करे सघो था, एमरजेंसियूं आहिनि, इहो असांजो हक़ु आहे, करे सघूं था। बाक़ी अव्हां कम सां सचा रहो ऐं ॿारनि सां सचा रहो रेगुलर टाइम ते। चोकेर अव्हांखे ईअं न चवे तव्हां घोसड़ो आहियो, ऐं घोसड़ो लफ़्ज़ जेको आहे मुंहिंजे ख़्याल में तमामु
ख़तरनाक लफ़्ज़ आहे जेकॾहिं उस्ताद जे लाइ। को उस्ताद जे लाइ जी हा ऐं केरु असांखे अच्छा, तव्हां ॾिसो न, उहे जेके स्टूडेंट्स आहिनि ॿार आहिनि उहे विटनेस बणिजो वञनि त तमामु घणो हा ही टीचर ज़बरदस्त चवंदा आहिनि अच्छा चवंदा पुछंदा आहिनि की टीओ या डीओ अचे थो न ऐं जेकॾहिं उस्ताद कॾहिं कॾहिं शागिर्दनि खे शर्म अची वेंदो शागिर्द कनि झुकाईंदा आहिनि साईं अचे थो कोन थो अचे पोइ छा कनि हा एॾी इज़त हुन कॾहिं कॾहिं उस्ताद जी इज़त हुनखे शागिर्दनि खे प्यारी थींदी आहे उस्ताद कनि झुकाईंदा आहिनि असां छा चऊं कॾहिं कॾहिं लाज़िम ज़ुल्म केसिताईं बर्दाश्त कंदासीं ॿारड़ो चई थो साईं अचे कोन पियो हा साईं जेको 15 ॾींहं अचे थो त 10 ॾींहं अचे कोन थो 20 ॾींहं अचे कोन थो ऐं साईं खे असां हमेशह घुमंदे फिरंदे ॾिठो आहे ऐं हिन जॻह ते ॿियो केरु अचे थो असांखे पढ़ाए थो उहो छा पढ़ाईंदो जेके अवां 5 या 10 हज़ार ॾेई करे उस्ताद रखो था ऐं मुंहिंजे लाइ पहिरीं जेको आहे पेशो उस्ताद आहे उनखां पोइ कंपेयर आहियां ऐं पार्ट में जेको आउं कमु कंदो आहियां जेकॾहिं FM ते कमु कयां थो प्रोग्राम वग़ैरह उहे मुंहिंजा अलॻि सां आहिनि जी जी ऐं हाणे जेके मोकलूं हलनि पियूं इन में आउं तमामु घणो जेको इंजॉय कंदो आहियां उनजे करे दोस्तनि खे टाइम ॾींदो आहियां जेको टाइम न ॾेई सघियुसि उहो हाणे जेको दोस्तनि सां गॾु कयां पियो टाइम ऐं हा टाइम खे ईअं डिवाइड कबो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अच्छा ॿार फैन आहिनि तव्हांजा ॿारनि खे ॾिसंदा आहिनि फेसबुक खोले करे बिल्कुलु उन ख़बर आहे त असांजो जेको उस्ताद वारसी प्रोग्राम कंदो आहे कॾहिं कॾहिं कॉपी कंदा आहिनि ज़बरदस्त त हीअं ॻाल्हाईंदो आहे हीअं जेकॾहिं शाइरी पढ़ंदो आहे ऐं चवंदा आहिनि असां जेको उहो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं हाणे त ॾिसी बि सघंदा आहिनि हा हा असां बिल्कुलु सो इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे असां मां सिखंदा ऐं कोशिशि कंदे त हाणे का ग़लती न कयां मतां मुंहिंजो को शागिर्द नोट करे वेझे हा 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 ऐं मतां चए त साईं मां हीअ ॻाल्हि पई कई आई गॉट मुंहिंजी इट कोशिशि सही तमामु घणी आहे उहो माना हिकिड़ो हूंदो आहे न कॾहिं कॾहिं माण्हू जेको आहे सो ठीकु आहे हिकिड़ो फनी वे में कुझु बि ॻाल्हाए वेंदो आहे पर रिस्पॉन्सिबल जेको माण्हू हूंदो आहे न उहो चवंदो आहे एहतियात करिणो आहे लाज़मी तमामु घणो एहतियात करिणो सारी ॻाल्हि आहे त इन शइ खे माना तव्हां इलाही क़रीब तमामु घणो पहिरीं न पर हाणे आहे अच्छा हिकु सुठे कंपेयर में छा क्वालिटीज़ अच्छा सुठो कंपेयर स्क्रिप्ट ते तमामु घणो कमु करणु घुरिजे स्क्रिप्ट जेकॾहिं जानदार आहे तव्हांजो प्रोग्राम जानदार आवाज़ ते महिनत करणी पवंदी आहे ऐं जेकॾहिं स्क्रिप्ट लूज़ आहे पोइ स्क्रिप्ट लूज़ आहे पोइ हाणे असां हाज़िर नथा थी सघूं या उन कंपेयर खे पोइ प्रोग्राम करण जो जवाज़ ई न आहे FM रेडियो आहिनि जेके उन ते मुंहिंजे ख़्याल में अॼु कमु कोन पियो थिए को बि जेका गुफ़्तगू थिए पई मां पाण ॿुधी हूंदी कॾहिं कॾहिं असां साहब ईअं ई हिकु मां उन्हनि जी वीडियो ॾिठी हू चवनि पिया त जेका ट्रेनिंग आहे न ट्रेनिंग हा ट्रेनिंग कोन्हे का असां जॾहिं अपेक्स थियासीं तॾहिं असांजी त रिकॉर्डिंग थी आहे महीने जा महीना इंतज़ारु कयो हेड ऑफिस अप्रूव लाइ असांजो वॉइस वियो हाणे मूं ॾिठा आहिनि त स्टेशन मैनेजर जेको आहे पाण उते बसि अप्रूव ॾिए पियो हीउ छा आहे हीउ हिकिड़ो ज़ुल्म पिया कयो लिसनर सां मुआशिरे सां छो त रेडियो हिकु इदारो थी रहियो आहे न त उनखे उहो ई हुजणु घुरिजे असां सिखूं पिया असां अञा आउं त सिखां पियो अञा ताईं मूं त अञा अवां मां सिखियो के ॿिए मां सिखियो सिखण जे लाइ कुझु असांखे मिले पियो बाक़ी जेकर चऊं असां ठीकु आहे असां अप्रूव थी वियो असां सभु कुझु आहियूं त पोइ कुझु बि न आहे हा ईअं ई आहे तव्हां बिल्कुलु सही चओ पिया इहा जेका लर्निंग वारी सोच हुजे हलणु घुरिजे अगरि ताईं डेफिनेटली वी आर नॉट परफेक्ट कोई बि बल्कि परफेक्ट न हूंदो आहे तव्हां परफेक्शन जे थोरो थोरो क़रीब वञण जे लाइ बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि कंदा आहियो ऐं सिखंदा रहंदा आहियो अच्छा रायमू साहिबु असां हिकु RJ जो बि ज़िक्र कयूं पिया हिकु उस्ताद जो बि ज़िक्र कयूं पिया तव्हां खां बि थोरो पुछंदमि छो त तव्हां तालीम ते फोकस्ड आहियो कमु कयो था पिया सो हिकु उस्ताद कीअं हुजणु घुरिजे ॻाल्हि इहा आहे त मूं जॾहिं 2017 खां आउं तालीम ते कमु कयां हुओ थर में मूं DO प्राइमरी दौलत राम हो तॾहिं थर पार्कर में काफ़ी स्कूलूं मूं उन्हनि सां गॾु विज़िट कयो ऐं को DO त कोन हूंदो पर उन सां गॾु असां इहे स्कूल विज़िट कयो मूंखे उन काफ़ी स्कूल अहिड़ियूं हुयूं जेको मूंखे निशानदेही कयूं त उते जॾहिं वियासीं त काफ़ी स्कूलनि में जेके सुठा उस्ताद हुया मुंहिंजी गाॾी बि अजरकूं भरियल हुयूं लुंगियूं हुयूं उन सभिनि उस्तादनि खे मूं लुंगियूं अजरकूं पारायूं असां सां गॾु हिकिड़ो वीचारो असांजो ई ब्राहिम बिरादरी जो इस्माइल राइमो वीचारो हिन दुनिया में कोन असां नसीब करे अहिड़ो माण्हू ज़बरदस्त हो तालीम सां मुख़लिस हो हालांकि सियासी माण्हू जो हुनजे मथां प्रेशर वॾा हुआ पर मूंसां गॾु मुंहिंजो सचो रहियो मूंखे चयो बाबा तूं भलो कमु थो करे ऐं तोसां गॾु बीहंदुसि काफ़ी स्कूलनि में असां सां गॾु हलियो असां गॾु हलियासीं काफ़ी उस्तादनि खे मूं अजरकूं पारायूं तक़रीबन को असां 20-25 स्कूलूं विज़िट करे आयासीं स्कूल में सिर्फ़ु 2 खां 3 स्कूलूं अहिड़ियूं हुयूं जिन में उस्तादनि जी मूंखे ख़बर हुई पर उन ॻोठाणनि खे माण्हुनि खे आउं चवंदो रहियुसि मूंखे तव्हां डेली मूंखे फ़ोन कंदा हुआ साईं असां वटि उमरकोट में फलाणो दोस्त उस्ताद वेठो आहे स्कूल अचे कोन थो उहे स्कूलूं मुंहिंजे नज़र में हुयूं जॾहिं उन्हनि स्कूल ते पहुतासीं त उन्हनि नोट आणी सभु कुझु करे ऐं उनखे मां अजरकूं कोन मूंखे सिधो चयो मुंहिंजो तव्हां गोस्ट टीचर आहियो तव्हां गोस्ट टीचर आहियो मूंखे तूं कीअं थो चवीं मुंहिंजे तुंहिंजे ॻोठ वारा मूं वटि वाइस आहिनि हीअ सबूत आहिनि मुंहिंजी ॿार बीठा आहिनि इन्हनि खां पुछा कयो तूं हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अची पवंदो तूं महीने में 2 खां 3 चकर अची वेंदो सिर्फ़ु पंहिंजी बायोमेट्रिक कराइण जे लाइ हीअ ॿार वेठा हुआ हिन खां पुछा कयो ऐं बाक़ाइदा उहे ॻोठ हिकिड़ो लुकमाण हुयो हिकिड़ा 2 ॻोठ ॿिया हुआ उन उस्ताद वाक़ई कोन ईंदो हो उन उस्ताद खे मूं अजरकूं कोन पारायूं
पोइ जॾहिं कोन पढ़ायूं त उन ॿिए ॾींहुं कुझु माण्हुनि खे शिकायतूं कयूं त अरबाब मुंहिंजी जेको आहे आंसर कई आहे ऐं सभिनी उस्तादनि खे जेको पढ़ाईंदो दाद ॾींदो आहे फोटो रखां मुंहिंजा कोन रखी मुंहिंजो हाणे उनमें ख़बर उस्तादनि खे मुंहिंजो इहो तव्हां पाण ॿुधायो इहा सचा कूड़ा त सुठे उस्ताद जे हुजनि नाते कोन्हे त असां उनजी हौसला अफ़ज़ाई कयूं उस्ताद हिकिड़ो माउ पीउ वांगुरु हूंदो आहे त उस्ताद जेके सुठा आहिनि जिन पढ़ायो आहे वाक़ई असांजे नज़र में आहिनि उहे ॿार पढ़िया आहिनि काफ़ी अॻिते निकिता आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके माण्हू नौजवान पढ़ी अॻिते निकिता आहिनि उस्तादनि खां ई पढ़ी हाणे हिते जीअं स्कूल में 4 मास्तर आहिनि न ऐं उते जेके आहिनि उहे जेके ॿिया जेके 2 आहिनि उहे कोन था अचनि ऐं काफ़ी अहिड़ा असांजा सियासतदान MP में उहे पंहिंजी गाॾियुनि में गॾु मूं उन्हनि जा फ़ोटू कढे उन्हनि जा फेसबुक ते रखिया त मुंहिंजो हे ॾिसो फलाणे MLA साहिब सां फलाणो उस्ताद ई घुमे पियो पोइ मूं फलाणे MP सां वरी उन्हनि MP वटां वियोसि मुंहिंजो भाउ तव्हां सां गॾु गोष्ट टीचर घुमनि पिया तव्हां हुननि जा हथ कढो उन्हनि खां वीडियो बयान मूं वरिता उन खां पोइ हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हूंदो मामदरी मंगलियो GST टीचर हूंदो ऐं राति जो वञी उताक ते रहंदो सुबुह जो ऐं काटियो क्रॉस करे उनजे खिलाफ़ पोस्ट रखंदो मामदरी मंगलिया तूं GST उस्ताद आहीं स्कूल कोन थो वञी ऐं तुंहिंजो सुठो दोस्त या पंहिंजी दोस्ती यारी पंहिंजी जॻह ते आहे उनजे खिलाफ़ मूं विठियो रखी जॾहिं मुंहिंजो स्कूल कोन्हे गोष्ट टीचर ते त हुन दोस्त हुननि खे चवंदी यार हीउ कहिड़ो माण्हू आहे राति तोड़ वेठो सुबुह जो नाश्तो करियो भिंडियूं खाए मखण खाए हिन तुंहिंजे ख़िलाफ़ु रखी जॾहिं आहे मुंहिंजो भाउ तूं भली मूंखे न खणी खारा उताक ते भली खणी मना करे पर स्कूल वञ हे मुंहिंजो सुठो दोस्त आहे RJ रमीज़ जे पासे में वेठो आहे जंहिं ॾींहुं खां उस्ताद थियो आहे मुंहिंजो बाबा हाणे तव्हांजी सख़्ती वधी वियूं आहिनि हा मूं चयो जंहिं ॾींहुं उस्ताद थियो हाणे वञी पंहिंजी स्कूल में ॿार पढ़ाईंदे मूंसां गॾु कोन हूंदे जंहिं ॾींहुं तुंहिंजो आचर हुजे त मूंसां गॾु भली हुजे ही 2 महीना खां सुठो उस्ताद आहिनि उन्हनि खे वाक़ई आऊं हौसला अफ़ज़ाई कंदो आहियां ऐं ख़ुशि कंदो आहियां हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे गवर्नमेंट जेको तेल ख़र्चो त मिले कोन थो इहे 3 खे दरख़्वास्तूं ॾेई थकिजी पिया आहियूं पर ऑफिसर कंहिंजी कोन था ॿुधनि हिन वक़्तु एॾा त डायरेक्टर खे लेटर लिखंदो न DA खे DO अंगूठो हुनखे वापसि जवाब ई कोन ॾींदो माना एॾा DO TO ताक़तवर आहिनि ऐं उनखां वधीक ताक़तवर उस्ताद आहिनि उस्ताद माना मिंट थिए थो सियासतदान खे फ़ोन था कनि उहो साईं मिंट में 22 मिंट चेंज थी करे त एॾा उस्ताद ताक़तवर थी विया ऐं चवंदो DO TO जी त का ॻाल्हि ई कोन्हे छा जे करे असांजा सियासतदान जेकॾहिं उस्तादनि जो पीछो छॾनि न त मिंट में सुधरी ईंदा हाणे TO स्कूल कोन थो वञे माना TO जेकॾहिं सुबुह जो पंहिंजे ऑफिस में वेठो आहे उनजो कमु आहे मूं वटि जेकॾहिं 40 50 100 स्कूलूं आहिनि त आउं सुबुह जो उहे स्कूलूं सभु विज़िट कयां न त हर हफ़्ते त विज़िट कयां ॾिसां त सही पर उन स्कूल में TO वञण जे लाइ तयारु कोन्हे को वेठा आहिनि पंहिंजे घर हैदराबाद वेठा आहिनि बसि अच्छा कुझु गोष्ट टीचर अहिड़ा आहिनि जंहिंजा आउं वज़े करे ॿुधायां त उन जेके हेड क्लार्क वेठा आहिनि उहे हेड क्लार्क 10,000 15,000 उस्ताद खां फ्यूचर जेको आहे हा बिल्कुलु ईअं थिए थो फ्यूचर जेको आहे सो उस्ताद ठाहींदड़ हूंदा आहिनि त उन्हनि खे रिस्पॉन्सिबल ज़रूरु हुजणु घुरिजे नाज़रीन पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां था वधूं उन खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जी ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी ऐं हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं जून ऐं जुलाई जा 2 महीना उन्हनि जे हवाले सां बि प्रोग्राम में थोरो ज़िक्र कंदासीं छो त उस्ताद बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं असां जेको आहे सो थर जो ज़िक्र कयूं पिया त थर जॾहिं मींहं जी माना मींहं जो जॾहिं ज़िक्र कयूं था त थर मींहं खां पहिरीं कीअं हुजे थो मींहं खां पोइ कीअं हुजे थो त इहो अक्स तव्हां ई असां सभिनीनि जे ज़हन में चिटो आहे पर ठीकु आहे असां मींहं खां पोइ त थर वञणु पसंदि कंदा आहियूं घुमणु पसंदि कंदा आहियूं विज़िट करण लाइ असां ॾिसी रहिया हूंदा आहियूं त कहिड़ो ग्रुप हुजे कीअं असांखे वञणु खपे किथे किथे विज़िट करणु खपे पर पहिरीं जी जेका सूरत हाल हूंदी आहे उहा ॾाढी क्रिटिकल हूंदी आहे उतां जा माण्हू कीअं सर्वाइव कंदा इहो हिकु थरीअ ई बयानु करे सघे थो छो त जेको दर्द तकलीफ़ जंहिं माण्हू खे थींदो आहे न त उनजो जेको उनजी छा अज़ियत हूंदी आहे उन इंसान खे ई ख़बर हूंदी आहे हिन प्रोग्राम सां नाज़रीन साथ में मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो ऐं बैठक प्रीमियम डस्ट जी हिन स्पॉन्सरशिप सां प्रोग्राम खे अॻियां वधायां पई जी असां थर जो ज़िक्र कयूं पिया ऐं थर मींहं खां पहिरीं कीअं आहे मींहं खां पोइ कीअं हुजे थो मां चाहींदसि त राहिमो साहिबु तव्हां हिन ते थोरो ॻाल्हायो ॻाल्हि इहा आहे त थर जेॾी महिल असां वटि बरसाति वसंदी आहे त ओॾी महिल त थर असांजो कश्मीर थी वेंदो आहे वाह वाह ईअं आहे हक़ीक़त आहे चवंदी आहे पाण घुमणु हलूं मरी को मरी वञा मुंहिंजो थर को मरी आहे हा बिल्कुलु ऐं सिंध जे कश्मीर कंदकोट खां परते केॾांहुं वियो ई कोन आहे इन जे करे जॾहिं वसकारो थिए थो त मुंहिंजो थर ई कश्मीर लॻो पियो आहे त मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे ॿिए पासे घुमण जी करण जी न
सो चवण जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु थर जी इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे, इंतिहाई ख़तरनाक आहे। इन जे करे हाणे तव्हां हिन वक़्तु खड़ जी ॿोरी वठो त उहा बि 4000 रुपए जी आहे, ॾारे जी ॿोरी वठो त उहा 5000 रुपए जी आहे। हिन वक़्तु थर जो माण्हू जंहिं वटि एॾो सॼो माल आहे ऐं उहो असां वटि अॻे ईअं हूंदो हो त माल जेको आहे उहो 4 महीना जेकॾहिं ॾुकार हूंदो, पंहिंजो 8 महीना ॾुकार हूंदो त 4 महीना असां वटि वसकार हूंदो आहे न। सो चवण में त हाणे हिन वक़्तु थर में कल्ह हिकिड़ी मूं वीडियो ॾिठी, ऐं जॾहिं ईद ते ॻोठ वियो त एॾी त गरम हवा ऐं दफ़ा जेको माण्हू खे मुंहं खे साड़े पई एॾी थर जी। वण जेके आहिनि उहे माण्हू न, रोहिड़े जो वणु अहिड़ो आहे जो नायाबु वणु आहे ऐं उहो तक़रीबन आहे बि थोरो घणो थर में आहे। अच्छा, माण्हू जेके हैदराबाद में बंगला ठाहिनि था उहे रोहिड़े जो वणु वरी हैदराबाद घुराइनि था त पंहिंजे बंगलनि दरवाज़नि, छो उहो रोहिड़े जो वणु तव्हांजो 100 साल ताईं दरवाज़ो तव्हांजो मज़बूत हूंदो आहे। इहो माना एॾो रोहिड़ो, ऐं रोहिड़े में जॾहिं गुल थियनि था तव्हां ॾिसंदो त गुल हिन में कोई 1000 क़िस्म जा उन में गुल थियनि था उन रोहिड़े जे वण मां, नायाबु वणु आहे। उन ते 144 कलम लागू आहे, पाबंदी बि लॻल आहे, ऐं वरी बि इहे माण्हू जेके आहिनि पुलिस पाण वढराए थी, सभु कुझु करे थी ऐं वढिजी अचनि था, उहो नायाबु वणु ख़तमु थींदो वञे पियो। असां वटि वॾे वरी ॻाल्हि आहे त कॾहिं बि थर जो माण्हू वणु कोन वढंदो हो। हींअर असां वटि देवी तमामु घणी थी आहे, ठीकु आहे, देवी माण्हू काठनि जे लाइ वढे थो ऐं देवी जो को फ़ाइदो कोन्हे, को देवी घणी थिए थी, उन में छा थियो, असां वटि जेको गाह अॻे थींदो हो उहो गाह घटि थी वियो आहे। देवी चवंदा पुराणे वक़्त में को जहाज़ मां ज़ियालक जे टाइम ते देवी जो ॿिज किरायो, जंहिंजे करे देवी हींअर वधीक। हा, छो त इहो देवी जो चवंदा हिते त बूटो थो थिए, ॿाहिरि हिन जा वण आहिनि, वण आहिनि बाक़ाइदा। सो हाणे चवण जो मक़सदु आहे उन जे अकु जेको असां वटि साल जे 12 महीने अकु साओ हूंदो हो, अकु अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें तव्हां थोरो टारी वठंदो त उन में खीर वांगुरु उहा शइ निकिरे, उन में घणा उनजे बूटे में माण्हू घणा हकीम दवाऊं बि ठाहिनि था न। हिन वक़्तु उहा अकु साओ किथे बि नज़र कोन थो अचे। ॿकरियूं छा थींदो जॾहिं 2 महीना 3 महीना जेका असांजे बरसाति कोन वसंदी, इहे सूरत हाल जेके बरसाति खां मई जून इहे 2 महीना असां वटि वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि। माना माल जे खाइण जे लाइ कुझु कोन, अकु हूंदो आहे जंहिंमें माल गुज़र सफ़र कंदो आहे, माल ॾिसंदो आहे पहिरीं गाह पियो हुनखे खाईंदो, सभु खाईंदो, आख़िर में जॾहिं सभु शइ हूंदी त अकु खाईंदो आहे। उहो पोइ अकु जॾहिं खाईंदो आहे, असां चवंदा आहियूं जॾहिं चांहि कंहिंजे घर पीअंदा आहियूं त उन में चांहि थोरी जेका उहा कड़ी ठहंदी आहे, उनखे चवंदा यार हीअ कहिड़ी खीर आहे, त ॿकरियूं खाइनि अकु थियूं, अकु जो खीर जो साह अहिड़ो आहे, का बि तव्हांजो माल गाह कहिड़ो खाईंदो त उन में हर खीर जो साह पंहिंजो, उहो वरी साह वरी खीर में बि ईंदो आहे, इहो अक्सर तव्हां नोट कयो। हाणे हिन वक़्तु कल्ह ॿकरी जेका आहे उहा काठी अकु जी खाए पई, हिकिड़े माण्हू वीडियो रखी, मूंखे अहसासु थियो। हाणे बेराजी पट्टी ॾे वञूं था त सावा कावत गाहु खाइनि था। हींअर वज़ीर आज़म साहिब जो आहे 3 अरब रुपया बलोचिस्तान जे लाइ ट्यूबवेल जा रखिया अथनि न, त बलोचिस्तान जे लाइ त 3 अरब रुपया तव्हां ट्यूबवेल जे लाइ रखी सघो था, त थर जे लाइ तव्हां जेकॾहिं हर ज़मीन जे अंदार खे जेकॾहिं उते तव्हां ट्यूबवेल लॻाए ॾियो, जीअं असांजे पड़ोसी मुल्क में लॻल आहिनि उते तव्हां ट्यूबवेल लॻाए ॾियो। अहिड़ो हिकिड़ो प्रोग्राम हिन 2 टे चकर आंदो, पर उहे पैसा सिर्फ़ु अख़बारनि में इश्तिहार आया, असां उते फार्म जमा कयासीं फी हिकिड़नि जा, दफ़ा असांखे ट्यूबवेल मिलंदो, पर उहे पैसा असां जॾहिं उते वियासीं ताईं तव्हांखे असांखे 50% जमा करणो पवंदो। हाणे जेकॾहिं असां उते 5 लख जमा था कयूं त हीअ जेको आहे टोटल प्रोजेक्ट आहे 9 लख रुपए जो, त बहितर इहो असां पाण इहो 7 लख में लॻाए वठूं, 5 लख गवर्नमेंट खे ॾियूं, सब्सिडी असांजी छाजी त ॾियनि था। हिकिड़ी प्लेट आहे 15,000 जी, उहे प्लेट असांखे ॾियनि पिया 30,000 रुपए जी, पोइ असां उहे वापसि वरितासीं चेक वापसि, पोइ इहो सब्सिडी पैसा हिननि खाई छॾिया। त हिन वक़्तु थर जी सूरत हाल तमामु गंभीर आहे, गाह साओ किथे कोन्हे को। हाणे असां इन जे आसिरे में अलाह साईं खे दुआ था कयूं, अॻे असां वटि जेके हिंदू हूंदा हुआ उहे वीचारा डॿे में मिटी जो ठाहे करे उन में पाणी विझंदा हुआ, त हाणे ॿुधाईंदा हुआ त बाबा जेको आहे इहो बरसाति हिन साल केतिरी पवंदी, हिन साल केतिरी न पवंदी। हाणे उन्हनि जा बि उहे जेके मिसालूं कंदा उहे बि हाणे कमु नथियूं अचनि। हाणे बरसातूं बि अहिड़ियूं असां वटि पवनि पियूं जेके तमामु ख़तरनाक, बिजली वारियूं आसमानी बिजली किरे थी, माण्हू वीचारा घर में परेशान, गोज घणो घणो आहे। त इन जे करे आउं चवंदो हुकूमतनि खे इहा शइ सोचणु खपे। ॾिसो असांजो गुज़र सफ़र माल ते आहे, 70% जेकॾहिं थल जो माल बंदि थी वियो अचणु, तव्हांखे जेको हिते हींअर 2022 जो गोश्त किलो मिले पियो, इहो तव्हांखे 50,000 में कोन मिलंदो। थर जो माल आहे जेको हिते अचे थो, जंहिंमें तव्हांखे जेको आहे उहे गोश्त ऐं सभु शयूं आहिनि थोरियूं घणियूं। हाणे थर जे लाइ ई सोचनि, सियासतदान कुझु सोचनि, ट्यूबवेल लॻाए ॾियनि ऐं माण्हू पंहिंजो अवेयरनेस फैलाइनि। ऐं साल जे लाइ हुननि वीचारनि खे ख़बर कोन्हे, कचे वारे पासे मुङ जी कुटी मिले थी, चिड़नि जी कुटी मिले थी, उहे आणनि साल जे लाइ माल जे लाइ स्टॉक कनि। उहो कुझु माण्हुनि एतिरो पैसो कोन्हे को वीचारा ॿिज थोरो घणो गॾु करे ऐं मार्केट में खपाए छॾींदा आहिनि, पोइ माल। अच्छा, हूअं मतिलबु हूअं जेको आहे न इंटरनेशनल स्ट्रेटजीज़ बि इहे आहिनि त जिथे बि क्लाइमेट चेंज थिए थो त पोइ न्यू स्ट्रेटजीज़ ठाहिणु खपनि, उतां जे माहौल ऐं क्लाइमेट खे ॾिसी करे उतां जे माण्हुनि खे रिलीफ ॾियणु खपे। थर में त ॾींहों ॾींहुं मुश्किलातूं वधंदी वञनि पियूं। अच्छा, हिन मौसम में नांग बलाऊं जी त ॾाढा गर्मी में बि घणा थींदा आहिनि। कल्ह ॾिसां पई हिकिड़ी बेराजी पट्टी, इहे नांग वरी बेराजी पट्टी पिया आहिनि। हा हा हा, असां वटि हींअर
जेका अॻे इंडिया में इंजेक्शन ख़रीद कंदा हुआ, जेका ज़हर जी इंजेक्शन आहे न, उहो इंडिया में वठंदा आई, हाणे वठनि था चाइना खां इंजेक्शन। हींअर कुझु टाइम में मीडिया हले पुट में ॻोठ हिकिड़ो छोकिरो नौजवान जंहिंजी 20-22 साल उमिरि हुई, उनखे पंहिंजो बला कीड़ो, हाणे उन छा कयो हिकिड़ो असां वटि बलाऊं वरी नए थी वियूं आहिनि। हींअर कुझु टाइम में हिकिड़े ॻोठ में कढियूं पूरा माना हुते 100 जा 100 उन बिल मां बलाऊं निकितियूं आहिनि। गर्मी जॾहिं थींदी आहे त गर्मी में बलाऊं, सियारे में त बिल में हली वेंदियूं आहिनि, गर्मियुनि में राति जो 10-11 खां पोइ जॾहिं माण्हू कोन हूंदा ही पयूं घुमंदियूं आहिनि। पोइ असां जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियूं तॾहिं ॾिसंदा आहियूं हीअ लकीर हाणे हिते बला हेॾां हितां आई आहे, हेॾां वई आहे, हिन बिल में वई आहे, ॾींहं जो काड़े में निकिरी ओटे ते हली थियूं अचनि। माना एॾो हाल ज़ाहिरी कल उन नांग खे बि पाणी त खपे न, थर में पीअण पाणी जे लाइ माण्हुनि वटि कोन्हे को, खारो जर जो ज़हर आहे, त ॿार जॾहिं बिल जॾहिं नांग ॿाहिरि रखे थो हुनखे किथां न किथां पाणी त पीअणो आहे, पोइ किथे न किथे अची उहो करे थो। हींअर जेका नांग ॾगे थो उन में माण्हू नथो बचे, इन जे करे त उहा वैक्सीन आहे कोन को, तव्हां उमरकोट वञो कोन्हे। हाणे 4 ॾींहं जो वाक़ियो आहे, मूं चंबड़ ते वीडियो ॾिठी आहे, हिकिड़े चंबड़ में कुते माण्हू खे खाए छॾियो, माण्हू मिंट मरी वियो हलियो, माण्हू सफ़ा हुते उफट माना ऐं शाम जो वरी हुन कुते खे मारियो। हिन वटि का वैक्सीन कोन्हे जो माण्हू खे वैक्सीन कंदा। इहा त वाक़ियो पहिरियों दफ़ो ॿुधो आहे त कुते माण्हू खे खाधो ऐं माण्हू मिटी थी वियो, पुराणो वाक़ियो को हूंदो, पर माण्हू ॾंगींदो आहे, कुतो अस्पताल वेंदो आहे, कंदो आहे, पर हिन वक़्तु हाणे बलाऊं त छॾे खणी कुतनि जो इहो हाल आहे। गवर्नमेंट इहे वसाइल कोन्हनि जे छतनि कुतनि खे मारे सघनि, ऐं माण्हू छा कनि, माण्हू पंहिंजे ज़ोर ते पाण मारियूं, माण्हू मरी वियो। छो त माण्हू त डिमांड कंदा न त बाबा असांखे जेकॾहिं कुतनि जो आज़ार वधी वियो आहे त असांखे उहो वैक्सीनेशन खपे। असां वटि वॾे में वॾो फंड छा ते अचे थो, 2 शयुनि ते अचे थो, असां वटि तालीम ते अचे थो, ॿियो अचे थो सिहत ते। हाणे सिहत जूं दवाउनि जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा, सिहत जी दवाऊं ही माण्हू मरी वियो नांग जे बला खाधो, पर उहा वैक्सीन किथे आहे तव्हांजी, उहो जेसि ताईं माण्हू को मोतबर माण्हू नथो अचे झेड़ो करे थो, पोइ का नांग जी इंजेक्शन तव्हांखे सिर्फ़ु आगा खान मिलंदी, ऐं सिविल अस्पताल खां सवाइ ॿी हंधि प्राइवेट तव्हांखे किथे मिलंदी नथियूं मिलनि। हा, अच्छा, हिन सिहत जे इशूज़ ते स्पेशली हिन बजट सां रिलेटेड ते बि ॻाल्हायूं था, पर जेका ॻाल्हि हले पई उन हवाले सां मां थोरो पुछणु चाहींदमि त हीउ बलाउनि जो आज़ार वधियो वञे, कुतनि जो आज़ार वधियो वञे, उते माल बि आहे, जीअं माण्हू पाण खे थो बलाउनि जीतनि खां बचाए, तीअं ई माल खे बचाए थो, पोइ कीअं मतिलबु इहा छा माण्हू करनि था उते, छा स्ट्रेटजी आहे? माण्हू छा था कनि की जेॾीमहिल डांग बला कटे थी न, पोइ उते माण्हू छा कंदा आहिनि, मिठो बि खाराईंदा आहिनि, थोरी खंडु बण माण्हू पिराए छॾींदा, हुन में ज़हर थोरो घटि। ॿियो छा कंदा आहिनि, माण्हू जिते खाईंदी आहे उते वरी उनखे पग पेर खे ॿधे, पोइ जेसि ताईं अस्पताल पहुचंदा आहिनि। अस्पताल पहुचण सां वरी इहो वरी असरु छा थिए, इहो वाइट सेल ते करे थी। इंसान जे अंदरि 4.5 लख वाइट सेल हुजणु खपनि, उते इंसान जे अंदरि घटि में घटि न त 1.5 लख हुजणु खपनि। पोइ वाइट सेल ते असरु करे थी त किथे किथे मूं अहिड़नि अस्पताल में आउं वियो या पाण वेंदो सोशल वर्कर तारीख़ लाइ, वाइट सेल असरु करे थी वाइट सेलनि ते, पोइ असां वरी वाइट सेल बि लॻारायूं था गॾोगॾु, ऐं वरी इन जो इलाजु हू बि कयूं था। ॿियो इलाजु त को आहे बि कोन को न, जीअं असां चऊं त अॻे जेको हूंदो उहो इलाजु हाणे कोन्हे को। अॻे त अहिड़ियूं बलाउनि में ज़हर बि कोन हूंदो, हाणे जेको ज़हर वधियो आहे, न त बलाउनि असांखे, मुंहिंजे ॻोठ में 15-20 ॼणा वेठा आहिनि, जेकॾहिं खाधो आहे पर कुझु ई कोन्हे, उमरकोट आया आहिनि, थोरी घणी दवा खाधी आहे, सही आहे। असां वटि हिकिड़ी कोॾी वारी बला हूंदी, उहा माना फुफाट घणा कंदी, खाईंदी कोन, उनमें एतिरो ज़हर कोन हूंदो। हाणे जेके उहे थिया आहिनि गोरावा चऊं, जीअं असां नांग वग़ैरह चऊं, गोरावा हिकिड़े 2 क़िस्मनि जा अलाए नई क़िस्म जी को बला थी वई आहे। अॻे असां वटि उहा बला कोन हूंदी एतिरी, असां वटि हिकिड़ी बला कोॾी वारी ईंदी, उनखे असां हेतिरो ॿार मारे छॾींदो। हींअर नांगनि में बि ज़हर तमामु घणो, इहो जेको बलाऊं आयूं आहिनि उनमें ज़हर तमामु, छॾी हिकिड़ो जो कोयलो निकितो आहे, इन कोयले वारे पासे जेका ज़मीन खोटाणी आहे उनखां पोइ न, पर जॾहिं बायोडाइवर्सिटी चेंज थींदी आहे न, त पोइ इन तरह जूं शयूं बि ज़ाहिर ज़रूरु थींदियूं आहिनि। अच्छा, भला आम माण्हू इहो त थी वियो, ठीकु आहे, को बला ॾंगे थी, को जीत चक हणे थो, त पाण खे माण्हू जेको आहे सो अस्पताल ताईं कीअं वञे थो, ॿधी करे वञनि था माण्हू पंहिंजो पाण जे बचाव जे लाइ, पर हूअं पंहिंजो बचाव जे लाइ उहे छा कनि था उतां जा माण्हू ख़ासि तौर ते? उते मां तव्हांखे ॿुधायां थोरो घणो खंड जो इस्तेमालु कनि था, ऐं ॿिए नंबर में घणनि माण्हू वीचारनि खे ख़बर ई कोन थी पई त असांखे बला का ॾंगे वई आहे। असां वटि हिकिड़ी बला आई, ख़तरनाक बला आहे, बुछड़ी बला जंहिंखे चवंदा आहियूं। राति जो जॾहिं उहा छा कंदी, उन सां गॾु वरी बलाऊं त सभु बुछड़ियूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी खे चओ था बुछड़ी चओ, ठीकु आहे न, उनमें उनखे नालो ई अहिड़ो आहे न, उहो पेर वारी बला चवंदा आहिनि, पेर जंहिंमें पेर हूंदा आहिनि, असां वरी उते थर में वरी बुछड़ी बला करे चवंदा आहियूं। उहा राति जो माण्हू सुतल खे फूंक ॾींदी आहे, मुंहुं मथे चढ़ंदी, फूंक ॾींदी, जेॾीमहिल लहंदी त ओॾी महिल हुनखे माण्हू खे धकु अहिड़ो हणी वेंदी, मतिलबु पुछ जो धकु अहिड़ो हणी वेंदी जो माण्हू खे सार थींदी। सार थींदो त छा थींदो आहे त माण्हू जे अंदरि में फुफा फफा थी उहो माण्हू कोन बची सघंदो आहे। पोइ उनखे ॻोल्हणु, उनखे मारणु ॾाढो, उहो मिंट में ईअं जहाज़ वांगुरु वेंदी आहे, ख़बर ई कोन पवंदी आहे। असां वटि तजुर्बा घणा त इहे ई खंड वारा ॿुधाया मां तव्हांखे, ऐं ॿिए नंबर ॿियो अहिड़ो को तजुर्बो ख़ासि कोन्हे को। माण्हू जी वाए रब जो उहो ज़हर ते अस्पताल पहुचंदा, थोरो घणो इंजेक्शन करायूं, पर हाणे वारो जेको इंजेक्शन असां वटि कोई फार्मूलो तव्हांखे ॿुधाए न हींअर, का अहिड़ी शइ उहा कोन्हे को। जोगी वेठा आहिनि, पर जोगियुनि में बि हाणे उहे हाल कोन्हनि को, जेका अॻे कंदा न, मेन रखंदा, उहा मथे रखंदा, पोइ हुनमें नांग ज़हर चूसे छॾींदी। हिन वक़्तु जेकॾहिं रस्तो आहे त इहो ज़हर जो इंजेक्शन
लॻे थो हिते माण्हू खे ज़हर हटंदो, इन खां सवाइ ॿियो को अहिड़ो फार्मूलो कोन्हे जेको आउं तव्हांखे ॿुधायां थो सुभाणे माण्हू वञी इस्तेमालु कंदो साईं अरबाब साईं फार्मूलो ॿुधायो, हे भलो आहे, हे कयो, उहो माण्हू मरी वेंदो, सुभाणे चवंदो मरी। सही। अच्छा थेंगावरचर साहब तव्हां खां बि थोरो मां पुछणु चाहींदमि, अव्हां जे पासे खां अछड़ो थर लॻे थो आहे न, सो अछड़े थर खे भला कीअं ॾिठो अथव, उतां जी भला ख़ूबसूरती छा आहे, हिन मौसम में उतां जो मतिलबु हार्ड टाइम जेको आहे न, ही मौसम वारो इलाही हार्ड टाइम आहे, कीअं ॾिठो अथव? गरम आहे ऐं अछड़ो थर खिपरो लॻे थो ऐं उन खां लूण ई ॾंढो आहे असां वटि, ऐं नमक जूं जेके झीलूं आहिनि, जेको नमक अचे थो, इहा ख़ूबसूरती असां वटि तमामु घणी आहे। त असांजा दोस्त जेके ईंदा आहिनि ख़ासि करे फरमाइश कंदा आहिनि त जेका लूण जी ॾंढ आहे उते असांखे वठी हलो, ऐं जॾहिं हितां जो माण्हू या कॾहिं ॾिठो न आहे ॾिसंदो पाणीअ मां लूणु कीअं निकिरे, लूण खे ॻणणु खपे पाणीअ में, मिलावट थी वञे, त इहा असांजी ख़ूबसूरती आहे। ऐं अछड़ो थर जेका बलाउनि वारी ॻाल्हि अरबाब साहिबु कई आहे, सेम साॻी सूरत हाल आहे, बलाऊं ॾींहं जो गरम इलाइक़ो आहे, राति जो निकिरनि थियूं, ऐं उन खां बचाव जो इहो ई तरीक़ो आहे। हाणे उहे वॾड़ा आहिनि ई कोन जेके टोटका इस्तेमालु कंदा, जोगी न आहिनि जो में तॾहिं नांग मस्तियूं था कनि, उन वांगुरु जोगियुनि वटि उहो हुनुरु न आहे रहियो, जेका मन रखनि था उन सां थिए थो, एक्सपीरियंस न आहे, वॾा रहिया न आहिनि, अगरि वॾड़ा आहिनि त नौजवान अॻिते निकिरी वियो आहे, उनखे ख़बर ई न आहे त असां जेको आहिनि पोयां कहिड़ा टोटका इस्तेमालु कंदा, हाणे सिर्फ़ु असां मेडिकल ते छॾे ॾिनो, बाबा असांखे अस्पताल पहुचणो आहे त ठीकु आहे, न त पोइ असांजो छोकिरो जेको हिते ख़तमु थींदो, एक्सपायर थींदो, को बिलड़ जो थींदो आहे, कॾहिं कॾहिं विछूं चकणी वेंदो आहे, उनखे कुझु कोन्ह थींदो आहे, त बाबा रतु हुनजो खारो ॻाल्हि कंदा न, रतु बाबा अहिड़ो हिनखे ज़हर ई न चढ़ियो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, ख़ासि करे विछूं जा बि असरु हूंदा आहिनि, जेकॾहिं विछूं ज़हर हणे थो, ऐं कॾहिं कॾहिं नांग जा बची वेंदा आहिनि, विछूं जा मरी वेंदा आहिनि। सो असांजो इलाइक़ो तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे उन इलाइक़े सां वाबस्ता जिते तालीम तमामु घणी आहे, ऐं हर नौजवान अॻिते निकितल आहे, हर नौजवान अॻिते निकितल आहे, पर हर माण्हू गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा यूथ मेंबर्स जेको आहे सो थ्रू दी स्कॉलरशिप्स बि वञनि था ॿाहिरि, ऐं थर जो नौजवान इलाही वञे थो। अच्छा उन खां अलावा माना जेके फॉर एग्ज़ाम्पल जिन खे स्कॉलरशिप न बि मिले थी, त उहे जीअं तीअं करे वञनि था, ॿाहिरि वञी करे एडमिशन वठनि था, पोइ वरी हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो पोर्टफोलियो हुननि जो तयारु थिए थो, पोइ उन जे थ्रू सॼा पंहिंजा जेके बि हुननि जो ख़र्चु थिए थो जमा कराइनि था, पोइ उनखे सुठी स्कॉलरशिप मिली थी वञे, त इहे ॿ रस्ता बि नौजवाननि जे लाइ ॾाढा सुठा आहिनि, छो त असां वटि ॿियो कुझु आहे कोन, इन्हनि रस्तनि जे थ्रू ई ॿाहिरि निकिरूं था, इन सभु शयुनि खे कीअं था ॾिसो? असांखे ख़बर आहे न, असांजा माउ पीउ त ग़रीब आहिनि बैकग्राउंड, जेकॾहिं कोई शख़्स नौजवान चाहे थो, हुकूमत असांजे लाइ कुझु कंदी कोन, त इहे ॾुखियायूं अचनि थियूं। ॿाहिरि असांजा दोस्त बि विया आहिनि, ॾिठो आहे त उन्हनि तमामु घणनि मुश्किलातुनि खे टाइम ॾिनो आहे, तमामु घणियूं जेके आहिनि उहे मुश्किलातूं आहिनि, उन खां पोइ उनखे उहा स्कॉलरशिप मिली वई आहे, उहे हिते थी विया आहिनि ऐं बाक़ाइदे पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारनि पिया, ऐं उहो पोइ हिते मैसेज ॾियनि त बाबा अॻिते निकिरंदा, अवां छॾे ॾियो छा थींदो, असां वेठा हूंदासीं बसि ठीकु आहे, हल थी पले हलंदा रहो, इहा ई साॻी आहे, हलंदा वेंदा कमु थींदो, न त कॾहिं न थींदो। एक्ज़ैक्टली ईअं ई आहे, वेहण सां त कुझु थिए ई नथो न, ऐं तव्हां जेको आहे को मैजिकल प्रोसेस त आहे ई कोन त असां वेठ वेही कयूं त हीअं बि थींदो। सो कंसिस्टेंसी हर नौजवान रखण बि चाहे थो ऐं रखण बि घुरिजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे को न को रस्तो को न को पाथवे ज़रूरु क्रिएट थी वेंदो। अच्छा असां जॾहिं थर जो एतिरनि मसइलनि जो ज़िक्र कयूं था, ॾुकार आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते जानवर खे खाइण जे लाइ मसइलो आहे त माण्हुनि खे बि ओतिरो ई मसइलो आहे। सो हिन वक़्तु थर जा जेके तमामु माण्हू आहिनि, जेके मारू आहिनि असांजा, उहे छा ते गुज़ारो कनि था? अॻे असां वटि छा थींदो त कणिक मिलंदी, उहे गवर्नमेंट तरफ़ां कणिक ईंदी, पोइ असांखे जेकॾहिं उहा 5000 मण हूंदी त असांखे उहा 1000-1500 रुपया मण कणिक उते सब्सिडी भरियूं गाॾियूं ईंदियूं, माण्हू पंहिंजी NIC जमा कंदा, पोइ उहा असांखे मिलंदी। हाणे गवर्नमेंट उहा बि असां वटि बंदि करे छॾी आहे। हाणे ॻाल्हि इहा आई आहे त अटो हिन वक़्तु 10 किलो अटो वठो त बि उहो 1500 रुपए जो आहे, माना 6000 रुपया अटो मण थी वियो आहे। ऐं तव्हां ॾिसो त महांगाई, दाल तव्हां ॾिसो त 400 रुपया किलो, सब्ज़ी तव्हां भिंडी ॾिसो त 300 रुपया किलो, बसर टमाटा हर शइ। हाणे छा कजे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे डीज़ल ऐं तेल महांगे जे करे उहा शयूं हैदराबाद खां वञनि थियूं, कराची खां अचनि थियूं, जॾहिं परे खां ईंदियूं त ट्रांसपोर्ट जो किरायो लॻे थो उनजे करे। उन खां पोइ जेको थर जो माण्हू वीचारो डेली आउट बि कंदो, हाणे गाॾियूं बि डेली अचण वारियूं, माना हिकिड़ो ॾींहुं छॾे करे ॿिए ॾींहुं अचनि थियूं गाॾियूं, थर में जेके वारे वारियूं गाॾियूं आहिनि उहे डेली अचनि, तेल सस्तो हूंदो, गाॾियूं ईंदियूं डेली ईंदियूं। हाणे किरायो माना अटे जो किरायो जेकॾहिं घर तव्हांजे 150 रुपए में अटो पहुचंदो, हिन वक़्तु उहो अटे जो मण बि 500 रुपया किरायो गाॾी वारो पहुचाए थो, ऐं माण्हू 200 रुपए में उमरकोट ईंदो 200 ॾींदो, हिन वक़्तु उहो ख़ाली 500 रुपया अचण जा ॾिए थो, 500 वञण जा ॾिए थो, त किरायो महांगो थी वियो आहे। 100 किलोमीटर 150 किलोमीटर ॻोठ परे आहिनि, ऐं थर जो माण्हू जे लाइ ॿियो त कुझु कोन, सब्ज़ी वीचारो कोन थो खाए, शयूं कोन्हे, पर घटि में घटि उनखे एतिरो त खपे दाल हुजे,
या हुनजे लाइ का ॿियूं शयूं असां वटि अॻे छा थींदो फसखारो थींदो त असां इहो संगरियूं ऐं चिबड़ इहो संगरियूं त हींअर थियूं गॾु करे रखंदा साल जे लाइ माण्हू उहे शयूं हूंदियूं हाणे जॾहिं बरसातूं वण ई सुकनि पिया सम्झ में असांजी ॻाल्हि कोन थी जे थर में थी छा वियो आहे थर में जेके अॻे सावक थींदी वण थींदो साल साल जो माल जो गाहु हूंदो उहो कोन थो थिए ख़ुदा बहितर थो ॼाणे छा थियो आहे ऐं बरसातूं बि अहिड़ियूं थियूं पवनि जेके फसल माण्हुनि जा 100 मण थींदो आहे ॿनी में हाणे उहे शयूं कोन थियूं थियनि त थर जे माण्हू हींअर तमामु पुठिते हीअं ॾिसो न हींअर हिकिड़े माण्हू जी पघार 25,000 हाणे गवर्नमेंट कल्ह हिकिड़ी ॻाल्हि कई त साईं 8,500 कमाइण वारो अमीर आहे 8,500 रुपए में तव्हांजो मण अटो ऐं 1.5 मण अटो ई कोन थो मिले जंहिं माण्हू जा घर में 4 ॿार खाईंदड़ हुजनि 5 ॼणा हुजनि उनखे घटि में घटि 2 मण त अटो उनखे खपे 10 किलो खंडु खपे तव्हां हिसाब किताब तालीम त छॾियो इस्पतालो त छॾियो ॿियूं शयूं त परे रहियूं जेको खंडु आयल इन्हनि शयुनि जो हिसाब करे इहो तव्हांखे 8,500 में थिए थो हींअर त 50,000 का शइ कोन थी थिए हाणे गवर्नमेंट ऐलान करे थी साईं पघार जेका घटि में घटि माण्हू जी 40,000 हुजनि पहिरीं हिननि 25,000 कई उहा बि कोन मिली वरी 32,000 कई उहा बि कोन 37 कोन हाणे आरोपलान मुलाज़िम जो सदर आहे हुननि खे 25,000 मथे पघार गवर्नमेंट ऐलान तक असेंबली बि करे थी छॾे पर पघार उहे कोन थियूं मिलनि ग्राउंड रियलिटीज़ ॿियूं आहिनि ऐं चवण ताईं शयूं ॿियूं आहिनि चवण जो मक़सदु थर में हींअर ॾाढी सूरत हाल ख़तरु छो हींअर हिकिड़ी जॻह जंग में लॻी आहे जंग खां पोइ जेको तेल वधियो आहे पहिरीं त महांगाई तमामु घणी हुई पर 250 रुपया तेल 270 रुपया लीटर हुयो हींअर जेका जंग लॻी उनजे करे काफ़ी माण्हू जंहिंजे घर में 2-2 मुलाज़िम हुन हिकिड़ो कढी हिकिड़ो रखियो अथसि हाणे उहे माण्हू घर खां ॿाहिरि कोन था निकिरनि पंहिंजो हुननि जो कारोबार बि वियो आहे सिस्टम ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुशहाली हूंदी त माण्हू मार्केट वेंदो का शइ वठंदो न मज़ूर वीचारो जे सीमेंट जी बोरी 1600 रुपए थी वई आहे रेती क्रेश महांगी थियण जे करे का मज़ूरनि जे लाइ बि का बि अहिड़ो कमुकार को कोन्हे को कमु बीठा आहिनि हाणे सिरनि जी हिकिड़ो 1000 वठ त 16-17,000 अच्छा इहे असर त हिकिड़ा जेको आहे न चवंदा आहिनि हिकिड़ा हूंदा आहिनि सियासी असर ॿिया हूंदा आहिनि मुआशी असर पूरी दुनिया ते पिया आहिनि पर असां वटि अॻु में ई असांजा माण्हू एॾो सर्वाइव पिया कनि मथां खां स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ ख़बर थी पए त उते बंदिशूं आहिनि उहो बंदि थो थिए तेल जी खोट आहे त असां वारो जेको माण्हू आहे उहो इलाही लोढ़े थो तमामु असां में थिए छा थो ऐं ट्रांसपोर्टर आहिनि हाणे जेॾी महिल ख़बर पई न तेल महांगो 4 टैंकर एडवांस वठी छॾींदा उहे वरी उनखे ख़बर आहे बसि ॿियो कुझु कोन्हे सुबुह जो तेल अॼु महांगो हू ऑफिसर एॾा न ॿुधाए छॾियो उन्हनि खे साईं तव्हां 8 टिकर तेल वठी छॾियो वठी छॾियो उन्हनि एडवांस तेल गॾु करे छॾियो अॼु मूं टैंकरनि में फलाणे में एतिरो कमाए छॾियो आहे उहा घटि में घटि मरे ख़ुदा खे बि जवाबु ॾियणो आहे इहा सभु कुझु ज़िंदगी तव्हांजी हिते ई आहे उन ध्यान में तव्हांजो सुवाल जवाबु कोन थींदो पर कुझु ई कोन्हे को महांगाई माना असां खां अॼु ॾिसंदा न थोरो रेट सुभाणे बजट में चढ़ी वियो एडवांस वधाए छॾींदा जीअं असांजी हुकूमत हींअर जीअं कोरोना इहो जंग लॻी हुन खां अॻु में उहा तव्हां पोइ महीने जेको तेल ख़रीद कयो त उहो रेट में छा कयो तव्हां वटि स्टॉक पियो न उहे ख़तमु कयो उन रेट ते उन खां पोइ तव्हां वधाए छॾियो उहो कोई बि कोन को 50,000 रुपया रिलीफ ॾियणो ई कोन्हे को अवाम खे रिलीफ नथो मिले कंहिं बि सूरत में कोन थो मिले अच्छा अवां माशाअल्लाह सां हींअर त हिकिड़ो जेको आहे न साल जो माण्हू जेको पंहिंजो कैलेंडर ॾिसे थो 2 महीना हिकिड़ा सुठा मोकिलनि जा मिलनि था कीअं 2 महीननि जो छा प्लान आहे कीअं गुज़ारियो पिया कीअं अॻियां मोकल गुज़ारींदा प्लान असांजो एतिरो ख़ासि न हूंदो आहे हिकिड़ो ख़ासि करे जेकॾहिं आउं आहियां हैदराबाद अचां थो अॼु पहुतो आहियां त पोइ मोकल कोशिशि हूंदी आहे मुंहिंजी त दोस्तनि खे टाइम ॾियां छो त आउं रहियो तमामु दोस्तनि सां गॾु रहियो बैचलर लाइफ जेका ॾिनी आहे टाइमिंग उहा सॼी हैदराबाद शहर खे ॾिनी आहे सो हाणे जेको मोकल मूंखे मिलंदी आहे ईअं न आहे जो स्कूल जो टाइम मोकल जेका मूंखे मिलंदी आहे कोशिशि कंदो आहियां तव्हां दोस्तनि खे ॾियां टाइम ऐं 2 महीना पोइ आसानी सां गुज़री वेंदा आहिनि ख़बर न पवंदी आहे अखि ॿूट जो कमु हूंदो आहे गुज़री वेंदा आहिनि ऐं उन में कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे असांखे ऐं ईअं न आहे जो असां इहे ज़ाया कंदो आहियूं त हिन में इंजॉय कंदो आहियां मतिलबु ईअं ज़ाया न कंदो इंजॉय कंदो आहियां बहुत थी आहे प्रोग्रामनि में वियासीं किथे असांखे कुझु सिखण जे लाइ मिलियो अरबाब साहब सां कुझु घुमणु वियासीं थर वियासीं या हिकु दफ़ो मूंखे अञा कश्मीर कंदकोट वठी वियो घुमणु वियासीं मोकलनि में त पोइ इहे इलाइक़ा ॾिसंदा आहियूं त दिलि बि ख़ुशी बि थींदी आहे पर ॾुधड़ इलाइक़ा जेके ॾिसंदा आहियूं त गम थींदो आहे ॾाढी ऐं गमगीन जेका सूरत हूंदी आहे उहा हूंदी आहे जी हा सही पिया चओ बिल्कुलु अच्छा लाइक जॾहिं 2 महीननि जूं मोकलूं थियनि थियूं त ॿारनि खे छा कीअं तव्हां लेक्चर ॾिनो त कीअं मोकलूं गुज़ारणियूं आहिनि मां चाहींदसि उहे सभु शयूं उहे ॻाल्हियूं थोरी डिस्कस कयूं छो त 2 महीननि जूं मोकलूं आहिनि ऐं ऑब्वियसली उहे ॿार जेको आहिनि हिकिड़ियूं हेल्दी एक्टिविटीज़ उन्हनि जूं हुजणु घुरिजनि ॿारनि खे असांखे फोर्स न आहे करिणो असां दोस्ता जेके बाबा ही तव्हांखे हीउ कमु करिणो आहे हिन खां ॿाहिरि न वञिणो ॿार खे रांदि बि खेॾणी आहे ॿार खे हर तरह सां जेको हुनखे संभालणो आहे असांखे उहो कमु ॾियणो आहे जेको ॿार करे सघे जेके ॿार जेकॾहिं आहे दिमाग़ी तौर ते जेकॾहिं उहो सफ़ा कमज़ोर आहे असां जेकॾहिं हुनखे वधीक बोझ ॾींदासीं त पोइ परेशानी थी वेंदी आहे ॿारु पाण भॼण जी कोशिशि कंदो उस्ताद 2 महीना जेके आहिनि उहे असांखे 12 महीननि जा करे छॾिया आहिनि
पोइ इहो बोझ वधी ईंदो आहे। सो कोशिशि हूंदी आहे बाबा अव्हांखे कार्टून ॾिसणा आहिनि, अव्हांखे उन्हनि मां सिखणो आहे, अव्हांखे रांदि बि खेॾणी आहे, अव्हांखे स्कूल जो होमवर्क करिणो आहे, अव्हांखे जेको आहे उहो वॾनि सां कीअं पेश अचिणो आहे। अच्छा असां ईअं न आहे जो उस्ताद चवां भाउ ठीकु आहे मूं होमवर्क ॾिनो आहे, अच्छा हीअ जेके वालदीन आहिनि उन्हनि खे बि चेक कराइणो आहे उस्ताद पढ़ायो छा, रमीज़ छा पढ़ायो अव्हांखे, त उन सां उहा शइ जेका असां गॾु खणी हलणी आहे। ऐं कोशिशि कंदा असांजा कुझु अहिड़ा उस्ताद आहिनि जेके मोकलनि में बि 15-20 ॾींहं रखंदा पिया उस्ताद शागिर्द सां स्कूल अचनि। अहिड़ा बि उस्ताद आहिनि अञा जेके 15-15 ॾींहं स्कूल खोलीनि था, बाबा होमवर्क जेको ॾिनो आहे अव्हां ट्यूशन जे तौर ते अव्हां अचो, कुझु बि असां पैसा नथा वठूं, ॾिसूं अव्हां पढ़ो पिया या न पिया पढ़ो, अव्हां 2 महीना ज़ाया पिया कयो या वाक़ई जेको आहे अव्हां सिखो पिया। सो अहिड़ा बि उस्ताद आहिनि अञा ताईं 15-15 स्कूल खोलीनि था। उस्तादनि खे इहो हुजणु बि घुरिजे। तमामु सुठो, तमामु सुठो। अच्छा सुबुह मेराण में अची करे कीअं लॻो? काफ़ी टाइम खां पोइ तव्हां ॿई महिमान अॼु तव्हांजी अपीयरेंस रही आहे? तमामु घणी ख़ुशी ऐं सुबुह मेराण आहे जंहिं रायमू साहिबु जेको अरबाब रायमू साहिबु असां हितां ई शुरूआती असां मिलियासीं ऐं मूंखे जॾहिं बि हिते ईंदो आहिनि मूंखे दिली ख़ुशी थींदी आहे। सिखण जे लाइ मिलंदो आहे, ॻाल्हाइण जे लाइ तमामु घणो कुझु मिलंदो आहे। असांजो उहो आवाज़ु जेको शायदि रेडियो थ्रू न पहुची सघे, टीवी थ्रू पहुची सघे थो। मुर्तज़ा मजबूर साहिब जी मोहबतूं आहिनि, प्यारु आहे जेको असांखे सॾे थो, घुराए थो। ऐं इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे सुबुह मेराण में हमेशह चवंदो आहियां त मुख़लिस रहो ऐं सचा रहो ऐं नांगनि खां वधीक इंसान में ज़हर भरियलु आहे, उहो ज़हर कढी छॾियो। छो त जेकॾहिं अव्हां जानवर ते ज़ुल्म कयो था त पोइ असां भोॻियूं था, असांजे इलाइक़े वारा भोॻीनि था, असांजे घर वारा भोॻीनि था, असां पाण अॻिते हली करे पछतायूं था। सो पंहिंजे पाण में अहसासु एतिरो धारियो जो जेकॾहिं अव्हांजे भरिसां को पखी वेठो उहो अव्हां खां परे न वञे। ॾिसो जेकॾहिं असां हिकिड़ी वीडियो ॾिसंदा आहियूं जेकॾहिं पखी वेठो आहे, छो वेठो आहे, माना असां खां डपु ख़ौफ़ न आहे, अव्हांजे अंदरि अहसासु हुजे, अहसासु आहे सभु कुझु आहे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो मैसेज, तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे अॼु प्रोग्राम में। ऐं रायमू साहिबु आख़िर में तव्हां छा चवणु चाहींदो, अची करे कीअं लॻो, लास्ट में छा मैसेज ॾींदव? हा माशाल्लाह ज़बरदस्त। अॼु मेरान टीवी ते जीअं सुबुह जो पहुता थी त थर जी गर्मी खां निकिरी करे पहुतासीं हैदराबाद में, त माशाल्लाह हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदमि, हर माण्हू जेको बि महिमान अचे पियो न उहो गर्मी जी शिकायत करे पियो। रायमू साहिबु तव्हां माना इहा ॻाल्हि ज़बरदस्त कई त बाबा हिते अची थोरो जेको आहे थक असां लाथो आहे, थर जी गर्मी अहिड़ी आहे। सो चवण जो मक़सदु इहा त माण्हू चवंदा न, हिकिड़ो उस्ताद जी वीडियो ॾिठीमांसि, उनखे चई तूं सबर कर, तुंहिंजी मां छाछरे उमरकोट बदिरी करायां थो। मूं चयो भला छाछरे उमरकोट जी बदिरी, हुते को जेल ठहियल आहे न, तव्हांखे छा में वञे था जो, त माण्हू खे पुछो हुते गर्मी अहिड़ी आहे, उनजे करे हुतां जो जेको डॉक्टर वञे थो उहो सही त छाछरे ऐं उमरकोट तव्हांखे सज़ा ॾींदुसि। त जंहिंखे बि सियासी माण्हू खे सज़ा ॾियणी हूंदी आहे पोइ असांजे ऑफिसर तबिके मोकिलींदा आहिनि, हुते न तव्हांखे का पाणी मिलंदो न का शइ मिलंदी, हुते 6 महीना रहंदो, बाबा जेको चओ त मां हाज़िर आहियां, मूंखे हितां कढो सज़ा बंदि कयो। थर जो इलाइक़ो अहिड़ो आहे ऐं असांजी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिटी आहे, असांखे उन में वञिणो आहे, असांखे उते ई रहणो आहे, सभु कुझु असांजो उते ई आहे। ऐं जेकॾहिं असां वटि को ॿर पिया अची विया त असां चवंदा न असां शहर ॾे न, असांजे लाइ हिकिड़ो भलो आहे। ऐं माशाल्लाह मेरान टीवी ते अची करे असां पंहिंजी थर जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं मेरान टीवी असांजी थर जी ॻाल्हि हर दुनिया जे कुंड कुंड ताईं पहुचाईंदी आहे। ऐं पंहिंजे नौजवान खे इहो चवंदो आहियां त ज़रूरी कोन्हे तव्हां वटि तालीम हुजणु ज़रूरी आहे, ऐं तव्हांजे साम्हूं पढ़ियो वेठो आहियां ऐं तव्हां बि इन वांगुरु अॻिते वझो ऐं पंहिंजे माउ पीउ जो नालो रोशन कयो। ऐं जॾहिं तव्हां ॻाल्हाइणु लॻंदो त इहे इदारा जेके मेरान टीवी जहिड़ा इदारा जेके तव्हांखे बि घुराईंदा, तव्हां बि असांजे इन जॻह ते वेही सघो था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो एॾो इदारो आहे, उहो सफ़ा अहिड़े माण्हू खे झटिके त कोन विहारींदो, हुनखे ख़बर ई न हुजे ऐं खामखां हिते बि ॻाल्हाईंदो हुनखे इदारे ते उहो कोन विहारींदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां महिनत कंदो त इहे चैनल ते तव्हां बि पहुची वेंदो ऐं तव्हां बि अची वेंदो। ऐं कोशिशि कयो पंहिंजे इलाइक़े जो पंहिंजे माण्हुनि जो माण्हू आवाज़ मोराई साहिब सां मिलंदो आहे न, मोराई साहिब जो बि कमु मुहारो आहे, चवंदो आहे तालीम ते मेरान टीवी जो कमु इहो तालीम ते आहे। हमेशह मोराई साहिब जो करे करे ऐं हींअर पोएं हफ़्ते मूं बयानु ॾिठो, हींअर न्यूज़ हली त उहो चवंदो संद जे स्कूल में मूं वांगुरु हमेशह इहो चवंदो आहे त संद जी तालीम तबाह आहे। त मुंहिंजी बि इहा ई सोच आहे। हिकिड़ो दफ़ो मूं हिते हैदराबाद में प्रोग्राम थियो, तॾहिं मोराई साहिब सां मूं सवाल, मुंहिंजी संद जूं स्कूलूं कीअं सुधरनि ऐं कीअं बहितर थियनि ऐं उनखे सुधारिजे कीअं, उन में अवेयरनेस कीअं आणिजे, त उनजे लाइ वॾनि खां सिखूं था। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त असांजी सुबुह मेरान टीवी सुठी गुज़री। ऐं हिनखे त आउं चवंदो आहियां त हाणे उस्ताद थी वियो त हाणे मां वटि पंहिंजे ॿार पढ़ाए वञे ऐं हिते हाणे वांदो न घुमे, जेकॾहिं नौकिरी करणी आहे उहा त इस्तीफ़ा ॾे माठ करे। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां थर जो हिकु सुठो आवाज़ु आहियो ऐं तव्हां सां बि ॻाल्हाए करे ॾाढो सुठो लॻो, सुठो प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, हिन तरफ़ पंहिंजी इंटायर टीम जी थोराइती आहियां। यकीनन टीम खां सवाइ कमु कोन थो थिए नाज़रीन। सो प्रोग्राम खे सुठो करे पहुचाइण में, अव्हां ताईं पहुचाइण में सॼी टीम जो साथ हूंदो आहे। मुर्तज़ा मजबूर साहिबु वेठा आहिनि
आहिनि। थैंक यू सो मच सर। सुठे अंदाज़ में प्रोग्राम नाज़रीन ताईं पहुतो। हिन पूरे प्रोग्राम सां साथ जेको मौजूदु रहियो आहे उहो मौजूदु रहियो बैठक प्रीमियम डस्ट जो। बैठक ख़ुशियूं ख़ुशियुनि जो मतिलबु आहे गॾिजाणियूं बैठकूं ऐं हिकु सुठी वेहक जे लाइ, हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। पंहिंजी दौन में रखंदो यादि, अल्लाह निगहबान।